मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम। आऊं जी मेज़बान प्रह सैयद। उम्मीद है अवां सब ठीक हूंदा ऐं मज़े में त नथी चई सघां, छो जो मुल्क जो जेके सूरत हाल आहिनि उनमें केर बि मज़े सां नथो वेही सघे, मज़े सां रही नथो सघे। जेके वायरल आहिनि वीडियोज़ असां सोशल मीडिया ते ॾिसूं था या चैनल्स ते जेके वीडियोज़ ॾिसूं पिया, जेके असांजे माण्हुनि जी सूरत हाल ॾिसूं पिया, उनमें असां ख़ुशि नथा थी सघूं, मज़े में नथा थी सघूं। तव्हां कीअं? बिल्कुलु आऊं बि मज़े में न आहियां। दिलि में वढा आहिनि, दिलि में दर्द आहे ऐं ॾुखु इहो आहे त अञा ताईं सरकार तरफ़ां का मालिकी असांजे मारूड़ जी न थी सघी आहे। पर वरी ख़ुशी हिन ॻाल्हि जी आहे त असांजा जेकी नौजवान आहिनि उहे पंहिंजो मठु पाण ऐं पंहिंजे सिर पाण पंहिंजे माण्हुनि जी वाहुर पाण करण में मसरूफ़ थी विया आहिनि, जुंबिजी विया आहिनि। इहा ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। कराचीअ जे सचल ॻोठ वारे इलाइक़े में, कराची जे मारूड़ा ॻोठ वारे इलाइक़े में मूं ॾिठो पए कल्ह खां वठी सोशल मीडिया ते, तव्हां बि ॾिठो पए त खोड़ सारा असांजा मारूड़ा, असांजा जेकी सांगीड़ा, असांजा जेकी जांगीड़ा आहिनि, उहे ख़ासि तौर ते मुख़्तलिफ़ ॻोठनि मां कही करे बसियूं भराए करे कराची पहुता। उन्हनि जी मालिकी फौरी तौर ते ईअं थी जो कराची जे नौजवाननि उन्हनि खे पंहिंजो कयो ऐं कराची जी प्राइमरी स्कूलनि में उन्हनि खे तरसायो वियो आहे। ऐं सुठी ॻाल्हि इहा बि आहे त कल्ह मूं ॾिठियूं पए त कुझु नौजवान अहिड़ियूं पोस्टूं बि हुयूं त उन्हनि में खाध खुराक जी ज़रूरत सां गॾोगॾु उन्हनि जेकी बरसाति सचियल मारू माण्हू आहिनि उन्हनि खे दवाउनि जी बि ज़रूरत हुई, उनजे लाइ पोस्टूं हुयूं। त वरी विच में तकड़ में ईअं बि थिए पियो त दवाऊं उन्हनि खे मिली पई वियूं। को न को अलाह वारो, अलाह जो नेक बंदो उन्हनि खे दवाऊं बि ॾेई रहियो। पाणी साफ़ पीअण जे लाइ टैंकर पाणी मौजूदु हुया ऐं अची रहिया हुआ। मतिलबु हर को पंहिंजे पंहिंजे तरीक़े सां पंहिंजो हिसो गंढे पियो। इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। ऐं वरी सुठी ॻाल्हि इहा बि थी त कराचीअ में खोड़ सारा दोस्त अहिड़ा बि मिलिया सुबुह सां अॼु, जिन ॿुधायो पए त असांजे घर मतिलबु असांजा ॻोठाणा, असांजा दोस्त, असांजा मिट माइट कई पहुची चुका आहिनि जेके असांजे घरनि में, ओताकुनि में, बैठकुनि में रहियल आहिनि, तरसियल आहिनि। इहा ॾाढी वॾी ॻाल्हि कई अथव जो मालिकी कई अथव, पंहिंजी मदद पाण कयो। बाक़ी जेकॾहिं हुकूमती वाहर जे कट पवंदासीं त पोइ साईं टाइम लॻी वेंदो, पोइ ॾाढी देरि थी वेंदी, पोइ शायदि पाण ईअं बि न हुजूं। ऐं कल्ह हिकिड़ी ॾाढी ज़बरदस्त क्लिप हुई टिबाई साहिब जी, पोइ हुन में हुन चयो पई, हुन में ॻाल्हि ॾाढी ज़बरदस्त हुई। हुन में ॻाल्हि इहा हुई त कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त का आफ़त, का ॻाल्हि, को ॾुखु अहिड़ो बि मिली वेंदो आहे जो असां घर जो अलॻि तलॻि खपाए छॾींदा आहियूं। मिसाल तौरु को बीमार थी पवंदो आहे, पोइ कॾहिं कॾहिं उन ते एतिरो त ख़र्चु करे वठंदा आहियूं, एतिरो त ख़र्चु करे वठंदा आहियूं जो असां पंहिंजा जेकी बि ज़ेवर आहिनि, घरु आहे, माल मिल्कियत आहे, खपाए छॾींदा आहियूं। पर पोइ बि हू बची न सघंदो आहे, उहो हमरा मरी वेंदो आहे, गुज़ारे वेंदो आहे। माना असां वरी नए सिर सां पंहिंजी ज़िंदगी जो आगाज़ कंदा आहियूं। कॾहिं कॾहिं टिकी फोटे ते बि उहो हमरा चाक थी वेंदो आहे, का ज़रूरत न आहे पवंदी। सो अलाह पाक जेकॾहिं इहा आज़माइश जी घड़ी ॾिनी आहे, पार पवण लाइ ॾिनी आहे, ऐं तव्हां नवां घर ठाहियो, नवां घर अॾियो ऐं कंहिंजे अॻियूं हथु न टंगियो, वरी मज़दूरी कयो, वरी जुंबिजी वञो, वरी कमकार कयो, 4-5 जेकी बि घर जा भाती आहियो, वरी पंहिंजा अॾड़ा वरी अॾे वठो। अलाह कंदो वरी उहे जेके अॾड़ा ख़तमु थी विया आहिनि उहे अॾिजी वेंदा। पर उहा ई ॻाल्हि जॾहिं असां ॾिसूं था, जॾहिं उन्हनि जा घर ॾिसूं था, त पूरी सिंध खे जॾहिं असां ॾिसूं था त पूरी सिंध में असांखे घर त नज़र ई नथा अचनि। असांखे नज़र ई नथो अचे त हिते माण्हू वसंदा हुआ, शहर हो, कुझु बि न, कुझु बि नज़र न पियो अचे। बसि अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, असांखे रुॻो हर किथे पाणी नज़र पियो अचे ऐं ईअं थो लॻे जहिड़ो कर पूरो दरिया थी वियो आहे। सिंधु दरिया सां गॾु पूरो दरिया थी वियो आहे। सखर बैराज जेको आहे उहो पलटी वियो आहे। हर किथे अव्हांखे इहे ई नज़ारा मिलण में ईंदा। यकीन करे ॾाढो ॾुखु थींदो आहे, अंदरि खां माना महसूसु थींदो आहे छा थी रहियो आहे। कुदरती आफ़त जेका आहे उहा तबाह करे रही आहे सभिनी खे। ऐं ॿियनि मुल्कनि जी ॻाल्हि करियूं, जीअं अव्हां चयो त ईअं थींदो आहे त अगरि तबाही थी वेंदी आहे त माण्हू वरी पाण खे सेट करे वठंदो आहे कुझु अरसे खां पोइ। पर असां वटि ईअं आहे त असांखे ज़माना लॻंदा आहिनि। 2010 वारी ॿोॾि मूंखे एतिरी ख़ासि यादि न आहे। हाँ, बिल्कुलु नंढी हुअसि आऊं। उन टाइम ते मूंखे एतिरी यादि न आहे त छा सिनेरियो हो, या मतिलबु जीअं चइजे को बाक़ाइदा होश हुजे, मूंखे ख़बर न हुई। न सोशल मीडिया यूज़ कंदी हुअसि त मूंखे ख़बर न हुई एतिरी। पर हाणे जॾहिं आऊं शइ उहा ॾिसां थी, न आऊं कंपेरिज़न करे सघां थी तॾहिं कहिड़ो ज़मानो। पर हाणे जॾहिं चवां थी त अलाह सां तौबा मुंहिंजी। ही त तव्हां सभई तौबा ताइब आहियूं न असीं, पर जेकी बि असांजा वॾड़ा आहिनि उहे बि चवनि था त अहिड़ियूं बरसातूं जेकी 2 महीननि खां वठी कंटिन्यू आहिनि, लगातार आहिनि, मुसलसल वसंदियूं रहनि, अहिड़ियूं बरसातूं उन्हनि पंहिंजी ज़िंदगी में न ॾिठियूं। असल में 2010 में जेके थियूं हुयूं मुंहिंजे ख़्याल सां कुझु ज़िलनि में या कुझु शहरनि में उन्हनि कयो। ही त पूरी सिंध आहे। वरी ॿियो चकर वियो, ट्रोड़ी बंद खे टोड़ियो वियो। मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते जेकी कपर ख़तमु कया विया या बंद टोड़िया विया, त उन्हनि सां जेको नुक़सानु पियो त मुख़्तलिफ़ ॻोठ लुड़ी विया। ही पर बरसाति मुसलसल वसण जे करे गोॾे खां वधीक पाणी बीहजी वियो आहे, जेको निकाल थियणो नामुमकिन बणिजी वियो आहे। हुकूमत पाण परेशान आहे त इहो पाणी कीअं कढूं।
हाणे पाणी को एतिरो त न आहे जो असां टबनि सां कढूं, छो त प्लाटनि जा प्लाट उतां कुंजूं उतां कू पाणीअ सां भरियल आहिनि। माण्हुनि जेतिरो पाणी अची वियो आहे ख़बर ई नथी पवे। ॿियनि मुल्कनि में वरी इहा क्वालिटी ज़रूरु आहे त ॿिया मुल्क ईअं हूंदा आहिनि त जॾहिं वॾियूं आफ़तूं ईंदियूं आहिनि, छो उते आफ़तूं ईंदियूं रहंदियूं आहिनि, हुते का वॾी ॻाल्हि न आहे, हुते मामूल आहे, ज़िलज़िला पिया ईंदा आहिनि, बारिशूं पयूं आहिनि, छो हुन जा सिस्टम सुठा आहिनि, पर उन खां पोइ हू वॾा मतिलबु सेट थी वेंदा हलिया आहिनि ऐं शइ जेका आहिनि उहा बिल्कुलु सही थी वेंदी हली आहे। अच्छा, वरी तव्हांखे ख़बर आहे, तव्हांखे इहा बि ख़बर हूंदी त मुख़्तलिफ़ मुल्कनि में ईअं बि हूंदो आहे जेकॾहिं अहिड़े क़िस्म जी का सूरत हाल ईंदी आहे त पोइ उहो पंहिंजनि माण्हुनि जी मदद वरी हीअं न कंदा आहिनि जीअं अॼुकल्ह पाव बिरयानी ॾेई करे वरी 50 फुटूं था करनि। मूं ॾिठो पिए त उहो फुटपाथ ते रखी वेंदा आहिनि, मतिलबु हिकिड़ी स्ट्रीट ठाहे छॾींदा आहिनि, फूड स्ट्रीट, जिते हर को माण्हू पंहिंजे पंहिंजे वित वसाए हर शइ रखी वेंदो आहे। ॿियो माण्हू वरी पोइ भली खणी वञे त खणी वञे, का रोक टोक न आहे, पुछा गाछा न आहे। उतां जा त दुकान बि मूं अहिड़ा ॾिठा जिते बसि सामान पियो आहे, माण्हू खणी करे पाण पैसा ॾेई हलियो वञे। मतिलबु इहो सिस्टम आहे। असां वटि ईअं थींदो त असां वटि जेकॾहिं फुटपाथ ते असां ॾेई वेंदासीं न त पोइ जेका मुतासिरीन हूंदा उहा हिकिड़ो ई एतिरा सामान खणी वेंदा हलिया, जेको चवंदा असां 4-5 ॾींहंनि लाइ। उते वरी ईअं न आहे, उते वरी हर को पंहिंजे हिसे जो सामान खणे थो, जेका जंहिंजी ज़रूरत आहे। ईअं न आहे असां वटि वाक़ई ईअं आहे। असां वटि कल्ह टियों हिकिड़ी क्लिपूं इहा बि ॾिठी पई त ट्रक जेका आहे इमदादी कारवाइनि जी जेका पहुती हुई उन सां बि तमामु घणो असरु कयो पियो। उहा ट्रक बीठी न पए, उहो माण्हुनि उनखे रोकियो पिए पर न बीठी, पोइ उन जुंबिजी आहे, पोइ ट्रक ड्राइवर खां ट्रक बि कंट्रोल खां निकिरी उहा वञी किरी, उन हेठो माण्हू बि दॿिजी आहे, मतिलबु वॾो नुक़सानु थियो। माना जेको इमदादी सामान आयो पए उहो त वियो पाणीअ में, पर माण्हू अदली ज़ख़्मी ऐं उहा इहा बि ॻाल्हि। असां वटि छा आहे त चेक एंड बैलेंस बि न आहे, सही तरीक़े सां विरहाइण जी विरासत जी को तरीक़ेकार बि न आहे। पाण हूअं बि ईअं ई कंदा आहियूं त जेको पंहिंजो सिफारिशी हूंदो आहे, दोस्त हूंदो आहे, मिट माइट हूंदो आहे, जेकॾहिं को चई विझंदो आहे त असांखे राशन खपे त 5 कटा पंहिंजे माइट खे ॾेई छॾींदासीं, दोस्त खे ॾेई छॾींदासीं, पर थियणो ई न घुरिजे। जेकॾहिं विरासत कजे थी, खोड़ सारा अहिड़ा माण्हू बि ॾिठा आहिनि कराची में जेकी गाॾी काइनि था, पोइ रस्ते वेंदे वाट वेंदनि खे ज़ोरीअ बीहारे करे ॾेई था छॾनि, पुछा बि नथा कनि भाउ केरु आयो, फोटो बि नथा कढनि। ऐं उन खां अलावा असां जेकॾहिं सिंध जी ॻाल्हि कई आहे त असां पूरे पाकिस्तान जी ॻाल्हि करणु पंहिंजो फ़र्ज़ु सम्झंदासीं, छो जो असां पाकिस्तान में रहूं था। त जेकॾहिं बलोचिस्तान जी ॻाल्हि कंदसि त बलोचिस्तान जा बि जेके हाल आहिनि उहे हीणा आहिनि, उनजी सूरत हाल जेका आहे उहा ख़राबु आहे। उते जेके थियनि पियूं इहे ई साॻोड़ी बरसातूं, उते त वरी हिकिड़ो इहो ॿियो मसइलो आहे त उते पहाड़ आहिनि, पहाड़नि तां जेको पाणी अचे थो उहो पूरे घरनि खे तबाह करे छॾे थो। असां वटि त वरी उहे पहाड़ न आहिनि, पर उते पहाड़ जेके आहिनि उहे बि तबाह करे रहिया आहिनि। जेकॾहिं कोयटा जी स्पेशली ॻाल्हि करियां त कोयटा में जेको कनेक्शन आहे या कम्युनिकेशन जेको सोर्स आहे उहो कटिजी वियो आहे। कोयटा पूरे पाकिस्तान खां या चवां पूरे दुनिया खां कटिजी वियो आहे। कोयटा में एतिरी शदीद क़िस्म जी अञा ताईं बारिश थी रही आहे ऐं उहो पूरे कटिजी वियो, सॼो कम्युनिकेशन गैप थी वियो आहे, इंटरनेट जो मसइलो थी वियो आहे पूरे मुल्क में मसइलो थी वियो आहे। ऐं जेकॾहिं उहा ई ॻाल्हि करियां PTCL जेके आहिनि, पाकिस्तान टेलीकम्युनिकेशन अथॉरिटी जेका आहे, उन्हनि बि इहा ई ॻाल्हि कई आहे, जेके असांजा इंफॉर्मेशन ऐं टेक्नोलॉजी जा मिनिस्टर आहिनि उन्हनि सां इहा ई ॻाल्हि कई आहे त जेको ऑप्टिक फाइबर जेका केबल आहे उहा ख़राबु थी वई आहे। उन में घणा जेके आहिनि डैमेजिस अची विया आहिनि बारिशुनि जी वजह सां, पाणी जी वजह सां। त इन वजह सां तक़रीबन काफ़ी जेके ज़िला आहिनि उन्हनि में जेका इंटरनेट आहे उहा स्लो थी वई आहे ऐं न हुजण जे बराबरि थी वई आहे। उन मां सखर पहिरीं आहे, खैरपुर आहे, घोटकी आहे, लाड़काणो आहे, इहे जेके कुझु ज़िला सिंध मुतासिर थी आहे। बलोचिस्तान अलॻि सां थियो आहे। त इहा ई अॻकथी कई वई आहे त इंटरनेट जेको आहे उहो कुझु ॾींहंनि ताईं या कम्युनिकेशन जेका आहे असांजी या जेके असांजा सिग्नल्स आहिनि उन्हनि में मसइलो थींदो, हा गैप्स ईंदा, छो जो उनखे। पर असांजे जेके मिनिस्टर आहिनि इंफॉर्मेशन ऐं टेक्नोलॉजी जा, उन्हनि इहा ॻाल्हि चई आहे त असां जेका आहिनि उहो तव्हां माना जी बिल्कुलु आउटब्रेक करे छॾियो, आउटब्रेक करे उनखे जल्दी खां जल्दी ठाहिण जी कोशिशि कई वञे। पर उहा ई ॻाल्हि पाणी एतिरो बीठल आहे ऐं एतिरो पाणी बीठल आहे त मूंखे हिकिड़े दोस्त ॻाल्हि कई पई त ॻोठनि ॾे एतिरो पाणी बीठल आहे, ख़ुदा न ख़ासि अलाह ख़ैर करे जेकॾहिं कंहिंजी फोतगी बि थिए थी न त मतिलबु का ज़मीन ख़ुश्की न आहे जिते हुनखे पूरजे, मतिलबु सभु माना क़ब्रिस्तान में पाणी हेठि आहिनि, ख़बर बि न पवंदी न पाणी में केरु किरी पियो, माना जेकॾहिं काथे कोडर एतिरो पाणी आहे, जिते काथे कोडर जेकॾहिं हणनि बि सही त उते वरी पाणी थो अची वञे। माना एॾी सूरत हाल गंभीर आहे जो माण्हू पूरण जे लाइ ज़मीन ख़ुश्क नथी मिले। अलाह साईं सभिनी खे पंहिंजे हिफ़्ज़ोमान में रखे, हुकूमत खे घुरिजे त इन ॾस में पंहिंजा जेकी बि वसीला आहिनि उहे कतब आणे। कल्ह बि मुंहिंजी ख़ैरपुर में ADC सां ॻाल्हि थी, कंहिं सिलसिले में तंबू ऐं खाध खुराक जूं शयूं ॿुधाए पियो त असां वटि आहिनि ई कोन। मतिलबु जेकॾहिं आहिनि बि सही त मूंखे लॻे थो त शायदि पोइ पंहिंजनि माण्हुनि खे पंहिंजा नवाज़ पॉलिसी कंदा। कुझु क्लिप्स अहिड़ियूं वायरल थियूं आहिनि जिते तंबू टेंट जेकी आहिनि या जेकी तरपाल आहिनि उहे ख़ासि
मतिलबु जॻहियुनि ते लिकाए रखिया विया आहिनि, राति जी ऊंदाईअ में ट्रकूं भराए करे उहे विकिणण जे लाइ मोकिलनि था पिया। इहा सूरत हाल इंतहाई ख़राबु आहे। इहो कल्चर बि ख़तमु थियणु घुरिजे। ग़रीबनि मिसकिननि माण्हुनि खे इहे तंबू टेंट ऐं तरपालूं ॾिनियूं वञनि, खाद खुराक जो ज़रूरी सामान ॾिनो वञे, दवाऊं ॾिनियूं वञनि, छो त ॿार बीमार थी पिया आहिनि, बुखनि में पार थी पिया आहिनि, मच्छर थी पिया आहिनि, जीत जणिया थी पिया आहिनि, त पोइ सभु पंहिंजनि तरीक़नि सां मुख़्तलिफ़ बीमारियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन्हनि खे बचाइण जे लाइ मेडिसिन्स जी तमामु घणी ज़रूरत आहे। तव्हां जेकॾहिं इहा ॻाल्हि कई तंबुनि वग़ैरह टेंट वग़ैरह जी, इहो ॿुधाईंदा हलूं त चाइना वारनि 25,000 ताईं टेंट ॾिना आहिनि, स्पॉन्सर कया आहिनि। उन खां अलावा एड बि ॾिनो आहे, कुझु डॉलर्स में हो, कुझु न बल्कि इलाही डॉलर्स में हो। असल में किन माण्हुनि जो ख़्यालु आहे त हुकूमत सिर्फ़ु चुप ई न करे आहे त इमदादी सामान मिले, डॉलर्स मिलनि, उन खां पोइ वरी 25% सिंध ते को हणी करे बाक़ी पंहिंजा बिब भरियूं। हा, काफ़ी इंटरनेट ते इहे ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि त इहे इन जे करे थी रहियो आहे त जेके फर्स्ट एड जेके चइजे या शुरूआती उपाउ जेके आहिनि इन जे करे कोन पिया वरिता वञनि, छो जो असांखे घणे खां घणो ॿाहिरि मुल्क खां एड्स मिलनि ऐं असां उनमें बहरहाल बाय द वे जेकॾहिं असां कम जी ॻाल्हि करियूं हाणे शायदि पोलियो जे बारे में जेकॾहिं असां पोलियो ते ॻाल्हायूं त पोलियो जी अव्हांखे ॻाल्हि ॿुधाईंदी हलां त पोलियो जी डेट एक्सटेंड थी चुकी आहे 22 खां 26 ताईं। अॼु जेको आहे उहो पोलियो जी वैक्सीनेशन ऐं कतरा पियारण जो आख़िरी ॾींहुं, पर ईअं न आहे त इहा मुहिम ख़तमु थींदी, पर तव्हां हुई बि वञी करे पंहिंजे आसपास में जेके सेंटर आहिनि उते उते तव्हां ॿारनि खे पियारे सघो था। ऐं जेकॾहिं अव्हां चाहियो था अव्हांजे अङण ते तव्हां जेके ॿार आहिनि नंढड़ा उहे ख़ुशि हुजनि, मज़े में खेॾंदा रहनि, कुॾंदा रहनि, त तव्हां पोलियो जा कतरा ऐं वैक्सीनेशन उन्हनि खे ज़रूरु करायो, छो जो जॾहिं बि पोलियो जी टीम अव्हांजे दर ते अचे थी तव्हां सम्झो ज़िंदगी जी दस्तक। सही मुसीबत पुछी न ईंदी आहे, मुसीबत अचानक अची वेंदी आहे, पर मुसीबत खे टारण वारा ऐं अल्लाह ताला जेको आहे सो को न को माण्हू वसीलो करे मोकिलींदो आहे। ऐं जेकी पोलियो जा वर्कर आहिनि इहे वसीलो थी करे ईंदा आहिनि इन मूज़ी मर्ज़ खां बचाव जे लाइ। एहतियात करणु इंतिहाई लाज़िम आहे। 2 मिंट बि मस लॻंदा आहिनि पीआरण में। तव्हां जेकॾहिं वालदेन असांजी ॻाल्हि ॿुधो था त 2 मिंट ज़रूरु कढिजो पंहिंजे नंढनि ॿारनि जे महफ़ूज़ ऐं मज़बूत मुस्तक़बिल जे लाइ, सिहतमंद मुस्तक़बिल जे लाइ। पंहिंजा ॿार लिकायो न। खोड़ सारा अहिड़ा बि महिरबान ॾिठा आहिनि, अहिड़ियूं बदियूं ॾिठियूं आहिनि जेकी ॿार सुम्ही पवंदा आहिनि, चवंदा आहिनि ॿार वीचारो सुतो पियो आहे, इनखे हाली छॾियोसि, सुस्ती में या वरी पाण सुता पिया हूंदा आहिनि त पोइ वरी घर में जेकॾहिं का घंटी वॼंदी आहे, दर खड़कंदो आहे त उथंदा ई कोन, चवंदा आहिनि जेको बि आहे छॾे त निंड फिटाईंदो। सो दर खड़के त महिरबानी करे इहो ज़हन में तव्हांखे हुजणु घुरिजे त थी सघे थो पोलियो जी टीम आई हुजे, पंहिंजा ॿार जेके 5 सालनि ताईं जा ॿार आहिनि उन्हनि खे पोलियो जा 2 फुड़ा हर भेरे जीअं हिन भेरे बि पीआरिजो ऐं पंहिंजनि ॿारनि खे लिकाइजो न। पोलियो जी जेका वायरस जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं त 8 शहरनि में चवनि था त सेवरेज सिस्टम जे करे ऐं लाइनूं जेकी ख़राबु थी पियूं आहिनि, पाणी पीअण वारो ऐं गंदो पाणी नाली वारो पाण में को मिली वियो आहे, उनजे करे 8 शहरनि में पोलियो जे वायरस जी तस्दीक थी चुकी आहे, मतिलबु पोलियो जो वायरस मौजूदु हुजण जो इंकिशाफ थियो आहे। हाणे ॻाल्हि माना वधी वई आहे, ख़तरो वधी वियो आहे। सो हिन ख़तरे खे मुंहुं ॾियण जे लाइ तव्हां सभिनी खे पंहिंजे ॿारनि खे बचाइण जे लाइ तहरुक वठणो पवंदो। पंहिंजे ॿारनि खे फ़ैसिलो जेको आहे न उहो अॼु करणो आहे, जेकॾहिं मां चाहियो था सुभाणे मुंहिंजे ॿार खे हलणो आहे। ऐं इरशाद पाण नाज़रीन खे इहो बि ॿुधाईंदा हलूं त अॼु पाण जेका आहे मुल्क में जेके सूरत हाल आहिनि उन ते ख़ुसूसी जेका आहे उहा दुआ बि कराईंदासीं। अलामा साहब असांजे प्रोग्राम में असांखे जॉइन कंदा, उते बि दुआऊं कराईंदासीं। उन खां अलावा पोलियो ते बि उन्हनि खां पुछंदासीं, छो जो काफ़ी माण्हू जेके आहिनि उहे इन डाउट्स जा शिकार हूंदा आहिनि त पोलियो में बि कहिड़ी वजह सां तव्हांखे ख़बर जेके असां वटि हाणे जेके उलमा इकराम आहिनि या वरी इन खां सवाइ तव्हांखे ॿुधाईंदो जेकी डॉक्टर्स आहिनि, जेकी मुफ़क्किर आहिनि, जेकी दानिश्वर आहिनि, जेकी साञावंद माण्हू आहिनि, जेकी शऊर रखंदड़ माण्हू आहिनि, सभिनी इहो फ़ैसिलो ॾेई छॾियो आहे त पोलियो जा फुड़ा कंहिं बि तरीक़े सां ख़राबु न आहिनि। तव्हांजे मुस्तक़बिल खे, ॿार जे मुस्तक़बिल खे बहितर बणाइण जे लाइ पोलियो जा 2 फुड़ा इंतिहाई लाज़िम आहिनि। हाणे आलिम दीन चवनि था, मुफ़्ती ऐं ख़ासि तौर ते मस्जिदुनि जा जेकी तमामु घणा सुठा सीनियर जेकी मौलवी हज़रात आहिनि, उलमा हज़रात आहिनि, उन्हनि बि चई छॾियो आहे त पोलियो जा फुड़ा पंहिंजनि ॿारनि खे पीआरिजनि। जेकी इहे माण्हुनि जे ज़हननि में इहे ख़ामख़ा जूं ॻाल्हियूं आहिनि उन्हनि खे कढणु घुरिजे। हीअ तव्हांजे ॿार जे मुस्तक़बिल जो सुवालु आहे ऐं तव्हांजो ॿारु मज़बूत थींदो, पंहिंजनि पेरनि ते बीहंदो त पाकिस्तान मज़बूत थींदो, पाकिस्तान पंहिंजनि पेरनि ते बीहंदो, छो त मुस्तक़बिल पाकिस्तान जो इन्हनि ॿारनि जे हथ में अचण वारो आहे, ॿारनि जे हथ में। बिल्कुलु। ऐं इरशाद पाण अॼु ख़ुसूसी दुआ बि कराईंदासीं अल्लामा साहब खां, छो जो मुल्क जा जेके हालात आहिनि, सूरत हाल आहिनि, सिर्फ़ु सिंध न बलोचिस्तान बि उनखां जेको आहे बिल्कुलु मुतासिर थी। असां पूरे पाकिस्तान लाइ दुआ कराईंदासीं। अॼु हिकिड़ी ॾाढी सुठी ॻाल्हि इहा थी आहे, जॾहिं आउं ऑफिस अची रहियो हुउसि त मूंखे इलाही अरसे खां पोइ मतिलबु 2 महीननि जी विथीअ खां पोइ अॼु कराची में उस निकिरंदे नज़र आई ऐं खोड़ सारा दोस्त ॾाढा ख़ुशि थिया। अगस्त में उस ॾिसी करे ख़ुशि थिया आहिनि, न त 2 महीननि खां वठी उस उन्हनि न पई ॾिठी। अलाउ कंदो ॻोठनि ॾे ख़ैरपुर, सखर, लाड़काणो जेकी बि असांजा बहिराड़ी वारा इलाइक़ा आहिनि उन्हनि ॾे बि इहा ई सूरत हाल हूंदी, उस निकिती हूंदी, उस निकिरंदी त थोरी दिलजाए थींदी। अलाह पाक तव्हां असांखे सभिनी खे पंहिंजे हिफ़्ज़ो अमान में रखे। तमामु घणो नुक़सानु थियो आहे, छतियूं टही वियूं आहिनि, ॿार मरी विया आहिनि, माल मरी वियो आहे, पर वरी बि उमेद पाण खे छॾणी न आहे। अलाह पाक रहमतूं वसाईंदो,
अलाह पाक बाक़ाइदा रस्तो खोलींदो, अलाह पाक तव्हां असांखे वरी पंहिंजनि पेरनि ते बीहारण जी तौफ़ीक़ ॾींदो। आमीन आमीन। हाणे ॾिसूं था जीजल छा थी जी, चए। जी। जेकॾहिं अव्हांजे हथ में मूं वांगुरु जीजल मौजूदु न आहे त अव्हां वञी वेबसाइट ते पढ़ी सघो था www.dailyjeejal.com उनजी वेबसाइट आहे। ऐं उन खां अलावा जेकॾहिं अव्हांखे ॿुधाईंदी हलां त अॼु जो ॾींहुं कहिड़ो आहे। अॼु जुमे जो ॾींहुं आहे, बाबरकत ॾींहुं आहे, 26 अगस्त आहे, 2022 आहे ऐं 27 मुहर्रमुल हराम आहे। जेकॾहिं आउं पहिरीं ख़बर जी तरफ़ वञा त पहिरीं ख़बर इहा ई पूरी जेका असांजे पाकिस्तान में सूरत हाल आहे उन ते ख़बर आहे। टेंट सिटी ठाहिण ऐं रिलीफ लाइ ज़िले सतह ते कमेटियूं जोड़ण जो फ़ैसिलो। पाणी केॾांहुं नेकाल कयूं, वॾो वज़ीर जो इहो चवणु आहे। सिंध में भवाइता मंज़र, आबादियूं पट, 32 माण्हू फोत, कंबर वटि MP बजाए बंदि टुटी पियो, वाहन ऐं शाखुनि खे घारा, माण्हू फाथल आहिनि। ऐं इन खां अलावा जेकॾहिं ॿुधाईंदी हलां त कोर कमांडर्स कॉन्फ्रेंस बोर्ड मुतासिरनि जे हर मुमकिन मदद जारी रखण जो अज़म कयो आहे। मतिलबु इहो जेको पूरी जेकॾहिं आउं पूरी न्यूज़ जे बारे में ॿुधायां, पूरी ख़बरूं पढ़नि त इहे ई ॻाल्हियूं लिखियल आहिनि। बहरहाल बदीन वटि LBOD सिम नाले में चाड़, एमरजेंसी लागू, माण्हू खे लॾण जो हुकुम ॾिनो वियो आहे। सही सही सही। हाणे शोबिज़ जे पेज ते थोरी निगाह विझूं, उन खां पोइ वरी साईअ जो वक़्तु बि ईंदो। ऐं इहा ख़बर तव्हां सभिनी जेकी फिल्मी शाइक़ीन दोस्त आहिनि उन्हनि जे लाइ हिकिड़ी ख़बर आहे त आमिर ख़ान जा वारा न्यारा, लाल सिंह चड्ढा दुनिया में कामयाबु फिल्म करार। भारत में नाकाम करार ॾिनल फिल्म आलमी सतह ते गंगूबाई खे पोइ ते धिके छॾियो। लाल सिंह चड्ढा $7.5 मिलियन कमाया, गंगूबाई काठियावाड़ी 7 मिलियन बिज़नेस कयो। इन खां सवाइ अयूब खोसे साहिब जो बयानु बि आहे, जेको शोबिज़ जो सितारो आहे, चए थो त मुंहिंजो बलूचिस्तान ॿुॾी रहियो आहे, ख़ुदा जे वास्ते ते अॻिते अचो ऐं ॿोॾि मुतासिरनि जी वधि खां वधि मदद कयो, अयूब खोसो चवे थो। इन खां सवाइ भारतीय टीम एशिया कप में हिकु भेरो ॿीहर अलॻि रिहाइश अख़्तियार करे छॾी ऐं एशिया कप सुभाणे खां शुरू, पाक भारत जो आचर ते दंगल थींदो। खोड़ सारा सुठा कॉलम आहिनि जो की अख़बार में पढ़ी सघो था। अॼोके अख़बार जो जेको एडिटोरियल आहे उहो लिखियो वियो आहे त तबाह थियलनि जी इमदाद लाइ कहिड़ी चाच। हिन अख़बार जो चीफ एडिटर डॉक्टर अब्दुल करीम राजपुर साहिबु आहे ऐं हिन अख़बार में मुख़्तलिफ़ तव्हांजे इलाइक़नि जूं ख़बरूं पिणु रिपोर्ट थियल आहिनि। पंहिंजे इलाइक़े खां बाख़बर रहणु चाहियो था त रोज़ानी जीजल अख़बार रोज़ पढ़ंदा कयो ऐं मुल्की हाल अहिवाल, मुल्की सूरत हाल, नेशनल इंटरनेशनल तव्हांखे ॿई ख़बरूं पवंदियूं। सो हिते वठूं था हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक, मोटी था अचूं त पोइ जुमे जो बाबरकत ॾींहुं बि आहे, दुआऊं बि कयूं था, अलाह पाक खे ॿाॾायूं बि था। तव्हांखे गुज़ारिश कयूं था जुमे जी जेका नमाज़ थींदी आहे उन में इज्तिमाही दुआ घुरिजो, पंहिंजे मुल्क ते अलाह पाक रहमतूं नाज़िल फरमाए, सलामतियुनि में हुजो। शॉर्ट कमर्शियल ब्रेक, मोटी था अचूं, ॾिसंदा रहिजो। सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था। सुबुह सुबुह सां जेको पहर हूंदो आहे उहो नेरनि जो बि हूंदो आहे। खोड़ सारा असांजा महिरबानी थी सघे थो हिन वक़्तु नाश्तो कंदा हुजनि। असांजूं वधियूं भेनरूं हिन वक़्तु किचन में आहिनि, मूंखे इहा पक आहे, छो त मर्द हज़रात नाश्तो करे नेरनि करे उहे निकिरी चुका आहिनि, उहे वरी हाणे पंहिंजे लाइ ठाहींदा हूंदा कुझु न कुझु। पर असां वटि फैसल बि शेफ जेको आहे उहो बि पंहिंजे कम में जुंबियल आहे, उहो बि का न का शइ ठाहींदो आहे सदाईं। बिल्कुलु अवां सही चई रहिया आहियो, उहे ठाहे रहिया आहिनि एज़ ऑलवेज़। ऐं असांखे माना अलाए छो ईअं थींदो आहे, असां मॉर्निंग शुरू सीट ते वेंदा आहियूं, पोइ ठाहिणु शुरू कंदा आहिनि। असांखे तव्हां सां इहा शिकायत आहे, माना असां जॾहिं फ्री आहियूं, ब्रेक आहे, उन टाइम ते ठाहिनि, असां वञी खाई पी अचूं, न तव्हां उन टाइम ते शुरू कंदा आहियो जंहिं टाइम ते असां प्रोग्राम खे शुरू कंदा आहियूं। ख़बर आहे त भले ॻाल्हाइनि त वरी पाण असां पाण ई खाईंदा, पाण ठाहियो भाऊ, पाण ॻायो, पाण खाओ बि सही, पाण ठाहियो बि सही। सो मसाको मसाले में तयारु कंदो आहे। जी बिल्कुलु, मसाको मसाला में उन्हनि तयारु कई आहे। त ॾिसूं था उन्हनि छा ठाहियो आहे। उन खां अलावा अव्हांखे इहो बि ॿुधाईंदा हलूं त उन्हनि मिठे में बि कुझु ठाहियो आहे। मिठे में उन्हनि फ्रूट, जी उन्हनि मिठे में कुझु ठाहियो आहे, उहो छा में ठाहियो आहे ॾिसूं था हली करे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां शफ़क़त। अॼु असां ठाहियूं पिया क्रिस्पी फ्राई चिकन। क्रिस्पी फ्राई चिकन हे पूरो हिकिड़ो मिक्सचर हूंदो आहे, मसालेदार मिक्सचर हूंदो आहे। ऐं हिन जो साशे बि मां तव्हांखे खणी ॾेखारियां थो। हिन टाइप जो साशे मिले थो, ठीकु आहे। त ही अधु किलो ताईं जी चिकन जो तव्हां हिन में क्रिस्पी फ्राइड चिकन बि ठाहे सघो था। हिन में तव्हां फिश बि ठाहे सघो था, यानी मच्छी बि ठाहे सघो था। हिन में फ्राइज़ बि ठाहे सघो था, पकोड़ा बि ठाहे सघो था। हिन कोटिंग सां जेको तरीक़ेकार हिन जे पुठियां लिखियलु आहे, सॼो पैक तंहिंजो पूरो प्रोसेस लिखियलु आहे। कबाब ठाहे सघो था, पकोड़ा आहिनि, डिफरेंट क़िस्म जी शयूं तव्हां जेके फ्राई करणु चाहियो था, क्रिस्पी करणु चाहियो था, कोटिंग करणु चाहियो था, त इहो मसालो मार्केट में अवेलेबल आहे, वठी सघो था। ऐं अधु किलो जी क्वांटिटी में जेतिरो तव्हां गोश्त या चिकन या का फिश तव्हां इस्तेमालु कंदो, हुन जे लाइ हीउ पैकेट पूरो यूज़ थींदो, ठीकु आहे। 2 हिसनि में कीअं हिन खे इस्तेमालु कबो उहो तव्हांखे ॾेखारींदासीं। तमामु मज़ेदार ही रेसिपी ठहे पई। हीअ मां अॼु हिन में ड्रम स्टिक्स जा जेके लेग जा पीस हूंदा आहिनि उहो बि करे सघो था। फ्ले अगरि आहे उहो बि करे सघो था। अगरि चिकन नॉर्मल कटिंग में थियल आहे त उहो बि करे सघो था, ठीकु आहे। हुन सां गॾु मिठो आहे, बिज़ मुतफ़िक़ आहे, तमामु बहितरीनु। हे कस्टर्ड आहे,
वनीला कस्टर्ड वनीला फ्लेवर में आहे को हिन में अहिड़ा फ्लेवर्स आर्टिफिशियल न विधल आहिनि खंडु विझण जी ज़रूरत न आहे हिन में ऑलरेडी मिठो मौजूदु आहे ऐं तमामु बहितरीनु तरीक़े सां हिन खे तुर्की में तयारु कयो वियो आहे ऐं पाकिस्तान में घुरायो वियो आहे त इहे तव्हांखे ठाहिणु सेखारींदमि अॼु मां कस्टर्ड सां गॾु हिन सां मिक्स फ्रूट सां गॾु ठीकु आहे मिक्स फ्रूट सां गॾु तव्हां हिन खे खाईंदो ऐं ठाहींदो तमामु बहितरीनु आम जेको कस्टर्ड सां ठाहींदा आहियूं हुनमें थधे करण खां पाणी मथे अची वेंदो आहे हिन खे जॾहिं तव्हां ठाहींदो हिन जो तरीक़ेकार बि डिफरेंट आहे ईज़ी 5 मिंट में तयारु थियण वारो हीउ कस्टर्ड आहे ऐं हिन में शाइनिंग हूंदी आहे ॾाढो ज़बरदस्त ख़ूबसूरत हिन जो कलर ईंदो आहे बिल्कुलु नेचुरल कलर सां तयारु थियल आहे ठीकु आहे त इहो ज़रूरु तव्हां ट्राए कजो ऐं मां तव्हांजे साम्हूं हिनजी काफ़ी सारी रेसिपीज़ ठाहींदो रहंदुमि क्रिस्पी जेको मसालो आहे असांजो हुनजी बि काफ़ी सारी रेसिपी तव्हां सां गॾु शेयर कंदा रहंदासीं हर प्रोग्राम में हिनखे वेजिटेबल सां गॾु बि खणी हलंदासीं जेके वेजिटेरियन फैमिलीज़ आहिनि उन्हनि जे लाइ बि तमामु बहितरीनु इहा रेसिपी आहे ॿार जॾहिं मिठो नथा खाइनि फ्रूट्स नथा खाइनि त हिन तरीक़े सां तव्हां हिन कस्टर्ड में ठाहे ॾींदो ॿारनि खे ॾाढो इंजॉय कंदा वाह वाह फ्रूट कस्टर्ड बि ॾिसो केॾो ज़बरदस्त ठहियो ऐं वनीला फ्लेवर में हुयो जी, मां मुंहिंजे त माना वात में पाणी अची वियो आहे सुबुह सुबुह हिकिड़े क़िस्म जा खाधा ज़बरदस्त खाधा ऐं मसाको मसाला में इहे शयूं तयारु थियूं आहिनि मूंखे त हैरत थी वई आहे त ॾाढो अच्छा ऐं तव्हांखे इन जेका ब्रांड जेको आहे फ्रूट जेका फ्रूट कस्टर्ड आहे वैनिला में जेको ठहियो आहे उनजी तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदी हलां त उहो ईअं थींदो आहे असां अक्सर कस्टर्ड जेको आहे उहो रखी छॾंदा आहियूं फ्रिज में त पाणी थी वेंदो आहे पर हिन ब्रांड में जेको असां ठाहींदा आहियूं त उहो पाणी नाहे थींदो इनमें असां कुल्फी ठाहे सघूं था मतिलबु उहो ॾाढो हूंदो आहे कुल्फी बि ठाहे सघूं था ॾाढो सुठे तरीक़े सां हूंदो आहे मुतफ़िक़ अथव जी बिज़नेस मुतफ़िक़ ब्रांड आहे जी ॾाढा सुहिणा नाला बि आहिनि ऐं मसाको मसाले पारां इहो जेको सेगमेंट आहे ॾिठो ॾाढो ज़बरदस्त हो हिन में ॿियूं बि शयूं तयारु थियूं ऐं हुन खां अलावा मसाको मसाला में ॿुधाईंदी हलां त क्रिस्पी जेके हुआ फ्राइड चिकन बि हो ऐं तमामु बहितरीनु क्रिस्पी हो ऐं खाइण में ॾाढो मज़ो अचण वारो आहे उन्हनि खे जेके चिकन लवर आहिनि ऐं मसाको मसाला जी तव्हांखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधाईंदी हलां त तव्हां जेका शइ बि ठाहींदा उहा क्रिस्पी ई ठहंदी पोइ उहो फ्रेंच मसाले जी सुञाणप आहे माना मसाको मसाले जी सुञाणप आहे तव्हांजे घर में न आहे त मसाको मसाला अॼु ई पंहिंजे सौदे जी लिस्ट में लिखी छॾियो ॿाहिरि वञो था त सौदे सामान जी जेका फ़हिरिस्त आहे तव्हांजी हुन में मसाको मसाला ॿुधे तव्हांजे किचन जो शान हूंदो ऐं तव्हां खोड़ सारियूं शयूं ॾाढियूं मज़ेदार शयूं चटपटियूं शयूं ऐं मन लुभाईंदड़ शयूं ज़ाइकेदार शयूं खाई सघो था मसाको मसाला सां गॾु ऐं जेकॾहिं तव्हांखे स्पेशली क्रिस्पी खाइणो आहे छो मूंखे क्रिस्पी ॾाढो पसंदि आहे मूंखे लॻे थो अव्हां सभिनी खे बि पसंदि हूंदो त तव्हां मसाको मसाला जो ज़रूरु यूज़ करियो ऐं जेकॾहिं तव्हांखे मिठो पसंदि आहे त पोइ तव्हांखे छा यूज़ करिणो आहे वाह वाह इहो बि तव्हां ॿुधाए छॾियो छो त जेके औरतूं हूंदियूं आहिनि उन्हनि खे घणी ख़बर हूंदी आहे किचन में घणो उहे हूंदियूं आहिनि हलो हाणे जेको आहे असां वात जेको पाणी पाणी न कयो वरी मां हलियो वेंदुमि खाइण पीअण जे लाइ एॾे शेफ फैसल लाइ मां दोस्ती रखी छॾींदुमि ॻाल्हि सॼी मौज़ महिमान आयल आहिनि हर को पंहिंजो कमु पाण करे असां मौज़ महिमान कचहरी कंदासीं बरसाति सटियल जेकी मारू माण्हू आहिनि उहे परेशान आहिनि बेयारो मददगार आहिनि अॼु इहे मुसीबतूं कीअं थियूं अचनि छो थियूं अचनि आफ़तूं अलाह पाक आज़माइश छो वठंदो आहे ऐं ही सूरत हाल हिन वक़्तु जेका मुंहुं ॾेई रहिया आहियूं हिन वक़्तु पाण खे छा करणु घुरिजे इन हवाले सां असां सां गॾु हिकिड़ो दोस्त गॾु आहे सो मज़हब ऐं ख़ासि तौर ते दीन इस्लाम जी रोशनी में क़ुरान हदीस जी रोशनी में हुन सां कचहरी बि कंदासीं ऐं पोलियो जे हवाले सां कंदासीं छो पोलियो जे हवाले सां काफ़ी ख़दशा हूंदा आहिनि स्पेशली पेरेंट्स खे त उन हवाले सां बि असां ज़रूरु ॻाल्हाईंदासीं अव्हांखे प्रोग्राम में ॿुधाईंदी हलां त असां वटि केरु मौजूदु आहिनि मौलाना अब्दुल ख़ालिक क़ादरी साहिबु अव्हांखे प्रोग्राम में भलीकार चऊं था तव्हां उन्हनि खे मुख़्तलिफ़ टेलीविज़न्स ते ॾिठो हूंदो सहरी या इफ़्तारी जी ट्रांसमिशन कंदे ॼाणू सुञाणू पर्सनैलिटी आहिनि मेज़बानी कंदे तव्हां ॾिठो हूंदो तमामु सुठा मेज़बान बि आहिनि अव्हांखे ॿीहर प्रोग्राम में भलीकार चऊं था तव्हां सां ॾाढी सुठी ऐं प्रोडक्टिव कचहरी थियण वारी आहे ऐं उन खां अलावा असांजा जेकी प्रोग्राम जी पैट्रन आहे त असां जेके ॿिया महिमान आहिनि उन जो तारुफ़ अव्हां सां कराईंदी हलां त हमीद अलवाणी साहब प्रोग्राम में मौजूदु आहिनि ॾाढा सुठा एनालिस्ट आहिनि इन्हनि सां बि असां पोलियो ते बि ॻाल्हाईंदासीं
ॻाल्हाईंदासीं ऐं अॼुकल्ह जूं जेके सूरत हाल आहिनि छो जो पाण एनालिस्ट आहिनि त उन्हनि ते बि ॻाल्हाईंदासीं त बलोचिस्तान में ऐं सिंध में जेके सूरत हाल थियूं आहिनि उन जो छा रीज़न आहे सियासी को मसइलो आहे या असांजूं पंहिंजूं ग़लतियूं आहिनि कोताहियूं आहिनि सिस्टम में छा आहे उन ते बि असां ज़रूरु ॻाल्हाईंदासीं इन खां अलावा नात ख़्वां मौजूदु आहिनि छो जो जुमे जो ॾींहुं आहे बाबरकत ॾींहुं आहे त असां सोचो त असां अलाह जो ज़िक्र करे वठूं अलाह जो ज़िक्र त ई कंदा रहंदा आहियूं पर हिकिड़ो ख़ुशूसी तौर ते अलाह जो ज़िक्र करे वठूं सना काशिफ़ साहिबा असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि अव्हांखे बि प्रोग्राम में भली कार चऊं था ऐं कुझु महिमान जेके आहिनि उहे रस्ते में आहिनि उहे जेसि ताईं पहुचनि था त पोइ अव्हां सां उन्हनि जो बि इंट्रोडक्शन कराईंदी हलंदासीं साईं हाणे ॻाल्हि इहा आहे त कादरी साहिबु तव्हां मूंखे इहो ॿुधायो त उलमा इकराम या ख़ासि तौर ते जेका इस्लामी क़यादत आहे पाकिस्तान जी उहा पोलियो जी जेका ख़ात्मे जी मुहिम हले पई इन जी हिमायत करे पई नहमदुहु व नसल्ली व नसल्लिमु अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सभ खां पहिरीं आउं सिंध टीवी जो तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां अदे इरशाद जागीरानी जो असांजे प्रोग्राम जे डायरेक्टर अदे ज़फ़र जसकानी साहिब जो जिन मूंखे हिकु भेरो वरी मौक़ो इनायत फरमायो सभ जी महिरबानी ऐं जी चवनि था त मुंहिंजो नालो रखियो तारुफ़ न आहे ऐं मां पंहिंजे तमामु सामाईन नाज़रीन जेके बि सिंध टीवी जा ॾिसंदड़ आहिनि शौक़ सां ॾिसंदड़ आहिनि सभिनी खे अॼु जुमतुल मुबारक जे बाबरकत ॾियारे जूं लख लख मुबारकूं पेश करियां थो मुबारक बि ॾिजे थी पई पर दिलि रंजीदा आहे जेके हालात आहिनि पूरे ओवरऑल पाकिस्तान ऐं बिलख़ुसूस असांजी सुहारी सिंध जा सो अव्हां जो जेको सुवालु आहे पोलियो ही बि अहम इशू आहे अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालुहु इरशाद तआवनु अलल बिर्रि व तक़वा त तव्हीं मदद करियो हिक ॿिए जी भलाईअ में ऐं परहेज़गारीअ में त भलाई इहा न आहे जो को आलिम इहो त मुमकिन ई न आहे जो को अहले इल्म को आलिम अव्हां खे अव्हां जी औलाद जी हिकिड़ी सॼी ज़िंदगी जी मफ़लू जी थियण जी तरबियत ॾे त मुमकिन ई न आहे को आलिम तव्हांखे न रोकंदो को बि अहले इल्म तव्हांखे न रोकंदो त तव्हीं पोलियो जा फुड़ा न पीआरियो हाणे सुवालु इहो थो पैदा थिए पियो त आख़िर एतराज़ मसइलो आहे छा इन जी बेस खे जॾहिं तव्हां वठंदो पोइ तव्हांखे रियलिटी साम्हूं ग्राउंड रियलिटी आहे त माण्हुनि में इहा अफ़वाह फैलियल आहे त हीअ तव्हांजी नसल कुशी जे लाइ ख़तरा तव्हांजे दुश्मननि मोकिलिया आहिनि तंहिंजे करे इहो अमल इहो मसइलो उलमा जो न आहे त उलमा रोकींदा त छो रोकींदा इहो मसइलो आहे तव्हांजी मेडिकल इशू आहे तव्हां सर्टिफिकेट ज़ाहिर आहे त मुबारक जेका बि मेडिसन अचे थी तव्हां पंहिंजी लेबोरेटरीज़ में उनजी टेस्ट करियो था उनजो टेस्ट जो सर्टिफिकेट तव्हां ज़ाहिर करियो फ़िलहानी लेबोरेटरी मां असां टेस्ट कयो जो को बि साइड इफेक्ट न आहे मसइलो इहो आहे इहो मसइलो न आहे त को मज़हबी अॻवान रोके थो त पोलियो मां पंहिंजे समूरे बचनि खे पोलियो जा फुड़ा पीआरिया असां पंहिंजे बचड़नि खे पाड़े वारनि खे असां छो रोकंदासीं इस्लाम क़तअन अहिड़ी शइ खां रोके कोन थो जंहिंजा ख़दशात जहिड़े क़िस्म जा आहिनि उहे दूरि करणु उन्हनि जो मसइलो आहे उलमा इकराम ऐं दीन क़तअन पोलियो जे क़तरनि खां नथो रोके हीअ तव्हांजी औलाद जो मसइलो आहे औलाद सॼी उमिरि जे लाइ अपाइज थी तव्हांजे पई हुजे खट ते हिन दौर में जॾहिं पंहिंजो पेट पालणु मसइलो आहे हिन मुआशिरे जा हालात ऐं तव्हां पंहिंजी औलाद हिन जहान खे कहिड़ो मुस्तक़बिल ॾेई था वञो मफ़लूज तव्हां पंहिंजी क़ौम खे बीमार था ॾेई वञो या ताक़तवर ऐं मज़बूत था ॾेई वञो उनजो इन्हिसार तव्हांजी सोच ते आहे अव्हांजी सुस्ती अव्हांजी सोच अव्हांजी सोबत या अव्हांजा ॿिया के मसइला जंहिंजे करे तव्हां नथा पीआरियो ऐं यादि रखिजो सिंधीअ में चवंदा आहिनि तिर जी गुथी 100 चोटूं खाए तव्हांजी थोरी ग़फ़लत तव्हांजी औलाद खे मफ़लूज सॼी ज़िंदगीअ लाइ करे सघे अच्छा अव्हांखे कॉल्स वग़ैरह ईंदियूं आहिनि ख़दशात ज़ाहिर कंदा आहिनि माण्हू इहे ख़दशात उहे ई मुंहिंजी गर्ज़ कया त इहे चयो हूंदो तव्हां नसल कुशी आहे उलमा जो इहो कमु ई न आहे त लेबोरेटरियुनि में टेस्ट कनि उलमा इकराम खे जेतिरे ताईं ऑथेंटिक रिपोर्ट न हूंदी बग़ैर कंहिं ॻाल्हि ते ॿुधी ॿुधाई खे उलमा कॾहिं बि प्रमोट न कंदा असां क़तअन पोलियो जी मुखालफ़त नथा करियूं जेको सबबु आहे उहो ज़ाहिर कयो वञे ऐं अवाम जी जेका तशफ़ी कई वञे तहफ़ुज़ात ख़तमु अलवाणी साहिब तव्हां छा चवंदो पोलियो जे हवाले सां तव्हांजे ज़हन में छा ख़्यालु ईंदो आहे अच्छा तव्हां एज़ अ पेरेंट जे करे ॻाल्हि करियूं त तव्हांजे घर में ॿार हूंदा जॾहिं पोलियो जो ज़िक्र तव्हांजे आॾो ईंदो आहे तव्हां छा तव्हांजे ज़हन में छा ॻाल्हि ईंदी आहे ॾिसो पोलियो जा ॿ एक्सपेक्ट्स आहिनि हिकिड़ो त रिलीजियस एक्सपेक्ट आहे मज़हबी आहे जेको साईं जिन ॿुधायो हिकिड़ो हुन जो सोशल एक्सपेक्ट आहे जेको सोशल एक्सपेक्ट आहे हाणे साईं छाकाणि जो हिकिड़ो मज़हबी स्कॉलर आहिनि त यकीनन हुन ते रोशनी विधऊं पर हिन जा सोशल एक्सपेक्ट्स इलाही आहिनि जीअं साईं जिन चयो की ॾिसो नसल कुशी जी ॻाल्हि थी उमूमन इहा ॻाल्हि तव्हां ॾिसो उन तबक़ात में वधीक थिए थी तव्हांखे ख़बर आहे 2012 खां हेसि ताईं 100 खां मथे सोशल वर्क
पोलियो वर्कर्स मारिया विया सही सही तंहिंखे गन शॉट कयो आहे पुलिस वारा मुआ आहिनि उन सां गॾु छाकाणि जो पोलियो पीआरण था सही सही हाणे इहो आहे की माण्हुनि जे ज़हनियुनि में हिकिड़ी ॻाल्हि इहा विधी वई आहे जेका ला इल्म आहिनि या हिकिड़ा नीम हकीम टाइप जा बि इल्म जा शागिर्द आहिनि या उस्ताद आहिनि उन इहा ॻाल्हि ज़हन में विधी आहे की साईं हीअ यहूदी लाबी जी प्रोडक्ट आहे हीअ अलाह माफ़ करे को जेको आहे नसल कुशी जो हिकिड़ो उहो आहे बिल गेट्स चाहे थो त मुस्लमान घटि थियनि घटि थियनि या सूअर जी चर्बीअ मां जेको आहे इहो ठाही वञे थी पुड़ा वग़ैरह इन क़िस्म जा जेका माण्हू जेका असांजा घटि तालीम रखनि था या ॻाल्हियूं ॿुधी रहियूं उमिरि सां जेकियूं उहे वरी इन ते वधीक अमल कनि था पोइ न रुॻो उन ते अमल कनि था पर उहो जेका आहिनि रिटिलिएट कनि था विढ़नि था तमामु कनि था हिकिड़ो त इहो आहे ॿियो जेकी तव्हां ॻाल्हि कई की साईं उन में यूजली छा थिए थो कि असांजो ॿियो पढ़ियलु लिखियलु तबिको किथे किथे हीअं करे थो उते उन जो कारण बि खोड़सार आहिनि हिकिड़ो कारण त आहे की तव्हांजो अनट्रेंड पोलियो वर्कर जेको पोलियो पीआरण वञे थो उनखे ट्रेनिंग जी ज़रूरत आहे यकीनन असां उनखे ट्रेन कयूं था पर छाकाणि जो हू जेको ट्रेनिंग कनि था त उनजो बाक़ाइदा ॿार खे पोड़ो पीआरणो आहे कि केतिरे डिस्टेंस तां पीआरणो आहे हिकिड़ी जेकी बोतल आहे जेकी वायरल आहे जंहिंमें पोलियो जे ड्रॉप्स आहिनि उहो तव्हां घटि में घटि 20 खां 22 ॿारनि खे पीआरे सघो था यूजली एक्सपेक्ट इहो कयो वञे थो की कुझु फुड़ा किरंदा त घटि में घटि असांखे 18 ॿारनि खे उहा हिकिड़ी बोतल पीआरे हाणे छाकाणि जो तव्हां ट्रेन न आहियो त कंहिंजे वात खे लॻे थो कंहिंखे त ॿियो हिकिड़ो तबिको आहे जेको पढ़ियलु लिखियलु चए थो उहो चए थो की साईं हीअ त गंदी थी वई आहे हीअ त हाइजीन कोन्हे हिन जा साइड इफेक्ट्स आहिनि मुंहिंजो ॿार खे पीआरे विया हुआ उनखां पोइ उल्टी थी वई उनखे उन खां पोइ उनखे चकर अचण लॻा उन खां पोइ बुखार थी वियो तव्हां सम्झो था इहो बि हिकिड़ो अॼु साॻियो पोलियो जेको आगा खान में मिले पियो या कंहिं वॾी हॉस्पिटल में पीआरियो वञे पियो उहो साॻियो ई आहे जेको WHO उनखे रिकग्नाइज़ करे असांजे सरकारी ऑफिसर हॉस्पिटल्स या पोलियो वर्कर पीआरनि पिया पर छाकाणि जो असां उन पोलियो वर्कर खां नथा पहिरियों वधीक पैसा डबल टिबल ॾेई फियूं पर असां ॿिए हंधा पीआरियूं था छाकाणि जो असांजो हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे परसेप्शन हिकिड़ो ठहियलु आहे की जीअं हीअ साफ़ सुथरो आहे तमामु शयूं आहिनि अच्छा वरी असां वटि हिकिड़ो कॉन्सेप्ट वरी ॿियो बि आहे न त पाण वरी मुफ़्त जी शइ आहे त शायदि क़दुरु न आहे तमामु घणी महांगी आहे जेके पैसनि सां मिले त अञा वधीक माण्हू हुन में इंट्रस्ट वठंदा चवंदा असांखे बि महिरबानी करे कंहिं वॾे माण्हू खां फ़ोन कराईंदा असांजे ॿार खे पोलियो जा फुड़ा साईं एतिरे क़दुरु इहो आहे की हाणे माण्हुनि छा कयो आहे ॿारहाड़ी में की मुंहिंजो को मुतालबो आहे न तव्हांजो मुंहिंजो मिसाल ज़मीन ते को जहिड़ो आहे हाणे आउं ॻोठ जो चङो मुड़ुसु आहियां आउं चवंदुसि बाबा पोलियो वारा ईंदा न हाणे छा कयो आहे छो इहे जंहिं तरीक़े सां पोलियो वर्कर्स खे मारियो वियो आहे त हिकिड़ो अॼु पुलिस वारो तक जो जेको तपेदार इहो उनखे गॾु या कोटार जंहिंखे पाण चऊं जेको रेवेन्यू डिपार्टमेंट सां रिलेटेड आहे उहो गॾु हूंदो आहे साईं असां कोन पीआरींदासीं पोलियो असांजे ॻोठ खे कोन पीआरींदासीं वरी छो कोन पीआरींदा मुंहिंजो साईं सां वरी तकरार आहे उहो हल कयो ॿुधो नथो वञे हाणे उन टाइम हाणे उन टाइम ते छा कयो एडमिनिस्ट्रेशन मजबूर थिए थी पोइ छा थी करे तपेदार फौरन मुख्तियाकार खे असिस्टेंट कमिश्नर खे ॿुधाए थो पोइ उन टाइम ते उनखे पीआरण लाइ चवंदा हुआ नोटिस इशू कयूं था तव्हांजो मसइलो हल कयूं था हीअं कयो था दरख़्वास्त ॾियो त इहो हिकिड़ो असां रीज़न कयो आहे जेको तमामु हिकिड़ो ॿियो कारण बि आहे की तव्हां अक्सर ॿार जेको आहे असां लिकाए छॾींदा आहियूं अक्सर लिकाए छॾींदा आहियूं या मिस बि थी वेंदा आहिनि ॻोल्हे न सघंदा आहियूं या टे ॿार आहिनि ज़ाहिर ॿ कंदा आहियूं या पोइ तव्हां इहो बि हिकिड़ो कारण आहे ॿियो हिकिड़ो वॾो कारण आहे जेको मिसिंग थिए थो उहो आहे खाना बदोशी हाणे तव्हां ॾिसो न कई माण्हू खाना बदोश आहिनि कई माण्हू हारीअ पोखंदा अॼु तव्हां वटि हारी आहिनि 6 महीना थिया लॾे वरी ॿिए हंधि विया बरसाति में माण्हू आहिनि जबलनि में आहिनि ऐं ॿियो हिकिड़ो कारण आहे की फार फ्लंग एरियाज़ तव्हांजा ॿेट आहिनि तव्हांजा माउंटेन एरियाज़ आहिनि KPK में तव्हां कचो आहे तव्हांजो उते तव्हांजो पेचण जीअं साईं चयो की भई हिन बरसातनि में ऑफ द रिकॉर्ड जेकी ॻाल्हि थी पई की पोलियो तव्हां बलूचिस्तान पूरो ॿुॾो पियो आहे कीअं पीआरींदा रास्ता ई कटिया पिया आहिनि अॼु सुबुह आयुसि त ख़बर पई साईं कोयटा सां इंटरनेट ऐं टेलीफोन जो राब्तो बि ख़तमु थी वियो आहे त हेडक्वार्टर आहे बलूचिस्तान प्रोविंस जो त इहे तमामु जेकियूं शयूं आहिनि त उन जे करे माण्हू जेको आहे पोलियो में इलाही ऐं उहो केसिस असां वटि हिन वक़्तु बि हेसि ताईं पाकिस्तान में 13 केसिस ऐं तव्हांखे हिकिड़ो अधु मिंट वठंदुसि पूरी दुनिया पोलियो फ्री आहे सवाइ अफ़गानिस्तान ऐं पाकिस्तान नाइजेरिया असां सां गॾु 2 साल अॻियां पोलियो हो उन जॾहिं यानी ॾखण अफ्रीका जो हिकिड़ो ग़रीब मुल्क 3rd वर्ल्ड कंट्री उहो बि थियो आहे सोमालिया साईं सिविल
वॉर में पोलियो ख़त्म कराई, सिविल वॉर हले पई मुल्क में पर पोलियो जारी हो, ख़त्म थियो। असीं अफ़गानिस्तान ऐं असांजो कारण हिकिड़ो अफ़गानिस्तान जेको पिशावर जो बेल्ट आहे, हितां जेको तव्हांजी माइग्रेशन थिए थी उते उहो एग्ज़िट एंट्री पॉइंट्स आहिनि मुल्क जा, या हिकिड़े सूबे खां ॿिए उते पोलियो पीआरिया वञनि, उते तमामु शयूं कयूं वञनि। ॿियो अमलो आहे, करप्शन आहे, हाणे किथे नथो पोलियो वर्कर प्यारे त हाणे ॾिसे थी या पोलियो वर्कर उहो न्याणी या उहो उते ॾिसे थो की साईं हाणे नथो प्यारीनि, ॿार हाणे वॾो थींदो मुंहिंजे लाइ जंजाल थींदो, पोइ अक्सर ईअं बि थींदो आहे पोइ साईं तव्हां निशान हणी छॾियो, बसि हाणे छॾियो बाउंड्री करे थी छॾिया, ईअं बि थींदो आहे। इहो तमामु कारण बि थींदो आहे। कॉल आहे, शामिल कयूं साईं, इजाज़त आहे साईं। जी अस्सलाम वालेकुम। कॉल ड्रॉप थी वई साईं। अच्छा काज़ी साहब मूंखे हाणे तव्हां इहो ॿुधायो त पाण मां इनमें थोरो अमेंडमेंट कंदुसि साईं जी गुफ़्तगू जेकॾहिं टाइम आहे त। फर्स्ट ऑफ ऑल इहो त जेको इहो इशू आहे त हिन में खिंज़ीर जी चर्बी आहे, मां अर्ज़ु कयां तव्हांखे त इस्लाम क़तअन अहिड़ी शइ खां मनो नथो करे। ॾिसो जॾहिं तव्हांजी जान ख़तरे में हुजे, इस्लाम इहो थो चवे तव्हांजी जान ख़तरे में आहे, एतिरो हराम जो तव्हांजी जान बची सघे उहो खाइण जी इजाज़त आहे। वॾी वॾी ज़बरदस्त ॻाल्हि थी वई। त तव्हांजी जान ख़तरे में आहे ऐं ओॾां हराम आहे, ॿियो कुझु बि कोन्हे इन जो रस्तो, त तव्हांखे उहो खाइण जी इजाज़त आहे। त पोइ मां तव्हांखां ॿियो सुवाल करियां, कैंसर जो इलाजु छाकाणि थिए थो? अॼु पूरी दुनिया में जेके विछूं आहिनि, विछूं जंहिंखे चऊं, विछूं चऊं, इहो असां हिते त असां वटि ज़हर ज़हर ई सम्झो थो वञे, आहे बि सही, उन जे ज़हर ऐं नांगनि जे ज़हर खे जमा करे जेके कैंसर्स जा जेके बि जीन्स आहिनि या जेके बि ज़रात आहिनि उनखे ख़तमु करण जे लाइ इहो ज़हर इस्तेमालु थो कयो वञे। छा इस्लाम में नांग ऐं विछूं हलाल आहे? उहो बि हराम आहे। त जॾहिं इन्हनि समूरनि इशूज़ में इन शइ खे नज़र में नथो रखियो वञे त पोइ हिन जो इहो बहानो बणाइण त हिन में खिंज़ीर चर्बी आहे, क़तअन न आहे। त पहिरीं ॻाल्हि आहे कोन, पर जेकॾहिं हुजे बि सही इस्लामिक पॉइंट ऑफ व्यू खां ॿुधायो। इन में मां ॿी ॻाल्हि बि कंदुसि माज़रत सां, इंतिहाई माज़रत सां। असांजे अमलदारनि जी केतिरी दिलचस्पी आहे, कंहिंखे ख़बर नाहे। इलेक्शन मुलतवी कया विया, चूंडूं मुलतवी कयूं वयूं, छो त बाबा बारिशूं आहिनि, बरसातूं आहिनि, जंहिंजे करे मुमकिन न आहे माण्हू वोट ॾियनि। अदा जेको वोट नथो ॾेई सघे उहो ॿारनि खे फोड़ा हिननि ॾींहंनि में कीअं पीआरींदो? इहा प्लानिंग तव्हांजी। हा, वरी तारीख़ वधाइजो। हिकु ॻाल्हि अञा ॿी ॻाल्हि माज़रत सां, त तव्हांजे असांजे जेके सर्टिफिकेट्स ॾिना वेंदा आहिनि न, उहे बि जारी कया वेंदा आहिनि। त पोलियो जो हे छाजो आहे सर्टिफिकेट? साईं तव्हां पोलियो जो कतरा पीतल आहियो ऐं पोलियो फ्री आहे, तव्हां सर्टिफिकेट इन्हनि ते बि नज़र रखो। बल्कि ॿाहिरि मुल्क वञण जे लाइ सर्टिफिकेट ठाराए था वञनि। मां पंहिंजी ॻाल्हि करियां न, मुंहिंजे उनजे अंदरि पासपोर्ट में जॾहिं लॻल हो त पुछे हे छा आहे? साईं हे तव्हांजो पोलियो जो सर्टिफिकेट आहे। कीअं चयो? बसि हेतिरा पैसा। मूंखे ॿुधायो जॾहिं मूंसां या मां कुझु ई न सघियुमि, कुझु अॻे ई कमु तयारु हो, त इन्हनि ते गवर्नमेंट नज़र रखे त इहो कमु छो थो थिए? तो हेॾे बि कमु तयारु आहे। हुज़ूर शान में कुझु ॿुधूं था। जुमे जो बाबरकत ॾींहुं आहे, शान अक़दस पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नातिया कलाम ॿुधूं था, नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी साथ माण्हू था। जी मदीने से बुलावा रहा है, मदीने से बुलावा रहा है, मेरा दिल मुझसे पहले जा रहा है, शबे फुरकत से दिल घबरा रहा मदीना आपका याद आ
मदीना आपका याद आ रहा है। यहाँ मर्जी नहीं चलती किसी की, कि मदीने वाला ही बुलवा रहा है, कि मदीने वाला ही बुलवा रहा है। नवासों का ये सदका बांटते हैं, ज़माना उनका लंगर खा रहा है, ज़माना उनका सदका खा रहा है। और ये चकी सैयदा की चल रही है, ज़माना जितना लंगर खा रहा है, ज़माना जितना लंगर खा रहा है। मदीने से बुलावा आ रहा है। वाह वाह वाह, सुभान अल्लाह। एड़ो सॾु सभिनी खे छल थिए बिल्कुल असीं बिल्कुल मदीने जो बेशक सैर असीं कयूं बोॾा वञूं बिल्कुल ऐं अवां बि मदीने जो सैर कयूं, दुआऊं कयूं था। उन मदीने जे सदके असांजे मुल्क में जेके सूरत हाल आहिनि उहे सभु उनखां बेहतर बची थी वञूं, जी बेहतर थी बहितर वञे। थी वञूं। हिते वठूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक, मोटी अचूं था कचहरी जारी आहे, ॾिसंदा रहिजो। सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था, ख़ुशि आमदीद। ऐं कादरी साहिब असां गॾु आहे, अलवाणी साहिब आहे, ऐं नातिया कलाम ॿुधण जी साथ माणी सी। हाणे हिकिड़ो मुख़्तसिर सुवालु आहे, उन खां पोइ अलवाणी साहिब ॾे वेंदुसि। त पाण वटि दीन इस्लाम में चवंदा आहिनि त सफ़ाई निस्फ़ ईमान आहे, पर हाणे 8 शहरनि में जेको सेवरेज जो जेको पाणी आहे उहो मिठे पाणी सां मिली वियो आहे, मतिलबु इहा बि सफ़ाई कोन थी। त जेकॾहिं पाण सफ़ाई रखूं तॾहिं बि अहिड़नि मूज़ी मर्ज़नि खां बची सघूं था, काफ़ी मर्ज़ आहिनि, उन सां गॾु पोलियो खां बची सघूं था। छा चवंदो तव्हां? ॾिसो रिवायतुनि में आहे त सॼो कमु सफ़ाई जो आहे। अन-नज़ाफ़तु मिनल ईमान, त सफ़ाई सुथराई जेका आहे उहा ईमान मंझि आहे। सही। यानी ईमान जेको आहे न सिर्फ़ु इहो न आहे त जेके बि ज़रूरियात दीन आहिनि उनखे मञो, हीअ बि आहे त अल्लाह तबारक व तआला तव्हांखे तमामु गंदगियुनि खां, तमामु नापाकियुनि खां दूर रहण जी तालीम ॾिए थो, तरबियत ॾिए थो। ऐं नबी करीम अलैहिस्सलाम जन इहा तालीम आवाम उन्नास ने पहुचाई आहे। त सफ़ाई सुथराई असांजे दीन, असांजो ईमान असांखे सेखारे थो। सफ़ाई सुथराई असांखे ॾिसो न, आम तौर ते हिकिड़ो कतरो बि जेकॾहिं गंदो लॻी थो वञे पियो, को नालीअ जो कतरो, को गटर जो या उनखे बि असां कंहिं सुठी महफ़िल में खणी वञणु बर्दाश्त न कंदा। त जेकॾहिं इंसान जे अंदरि बीमारियूं, जरासीम, गंदगियूं असांजे ॾिसो हींअर जिन 8 ज़िलनि में जेकी ॻाल्हि कई वई आहे 8 शहरनि में, त उहो सबबु इहो ई थियो आहे त तव्हांजे ड्रेनेज जेको सिस्टम आहे उन में पोलियो जा जेके आहिनि जरासीम शामिल थी चुका आहिनि, ऐं उहो पीअण जे पाणी या ॿियनि ज़राइनि सां तव्हांजे खाद खुराक में मुंतक़िल थिए थो, सब्जियुनि में, तव्हांजे सामाननि में। हाणे छा करिणो आहे? जॾहिं फ़ौज दुश्मन जी परे हुजे त तव्हां पंहिंजी तयारी करियो, पर जॾहिं हमिलो करे चुकी हुजे त पोइ छा कंदो? तव्हांखे कम अज़ कम डिफेंस करिणो पवंदो। हा, डिफेंस जेको आहे न उहो तव्हांजी वैक्सीन।
सही सही तव्हां पंहिंजे बचनि खे पंहिंजे नई नस्लुनि खे पोलियो जा क़तरा पीआरे डिफेंस तव्हांजी मुदाफ़ियाती जेकी क़ुवत आहे उनखे मज़बूत कंदो त उन जा जेके पोलियो जा जरासीम आहिनि उन्हनि खे छो त जेको पोढ़ो हूंदो आहे सो बि कमज़ोर ॿारड़ो बि कमज़ोर सही सही त 5 सालनि खां नंढी उमिरि वारा जेके बि ॿार आहिनि उहे लामाला तव्हां पाण बि चवंदो कमज़ोर आहिनि सीउ खां बि घणो उन्हनि खे बचाईंदा आहियो गर्मीअ खां बि उन्हनि खे घणो बचाईंदा आहियो पाणी बि बार बार तव्हीं जांच कंदा आहियो बार बार उनजो खाधे जो तमामु बि तव्हीं कंदा आहियो भला उन्हनि खे उमिरि भर जी मुहताजी खां बचाइण जे लाइ जेके वैक्सीनेशन जेकी फुड़नि जी सूरत में आहे दिफ़ा आहे उहो करण में हर्ज छा आहे सफ़ाई सुथराई रखणु घुरिजे ऐं पंहिंजे ॿारनि खे ज़िंदगी भर जी मफ़लूजी खां बचाइण जे लाइ या वैक्सीन या क़तरा ज़रूरु अच्छा अलमाणी साहब मौजूद आहिनि असांखे इहो ॿुधाइजो त एज़ अ पेरेंट तव्हां खां इहो सुवाल करे रही आहियां असां वटि अक्सर इहा शिकायत थींदी आहे त पोलियो जी जेका टीम आहे उहा उन टाइम ते घर में अचे थी जंहिं टाइम ते मर्द हज़रात घर में मौजूदु न आहिनि छा इहा ॻाल्हि सच आहे तव्हांखे बि कॾहिं शिकायत मिली आहे ॾिसो ये ॻाल्हि केतिरे हद ताईं त ठीकु आहे हाणे पोलियो कैंपेन थिए कीअं थी पोलियो कैंपेन शुरू ईअं थी थी सुबुह 8 खां वठी शाम 4 ताईं यूजली थी उन टाइम ते थोरी मर्द ॿाहिरि हूंदा आहिनि कम ते ज़्यादातर ॿाहिरि हूंदा आहिनि पर उन लाइ छा कनि पोलियो वर्कर्स तव्हां मोस्टली ॾिसो छोकिरियूं हूंदियूं आहिनि उन सां गॾु हिकिड़ो मर्द छोकिरो वग़ैरह बि रखियो वेंदो आहे हाणे उहो यूजली वेंदियूं आहिनि ऐं पोलियो वर्कर पंहिंजे इलाइक़े सां एतिरी वाक़िफ़ थी वेंदियूं आहिनि की उन खे एतिरे क़दुरु की उहो नियाणियूं जेको आहे नाले सां गॾु ऐं पोलियो वर्कर जे नाले सां वधीक सुञाणियूं वेंदियूं आहिनि भई हीअ पोलियो वर्कर अची वई उन इलाइक़े ॾिसो हिकिड़ी यूनियन ते 5 6 7 जेतिरी यूनियन जी तादाद या पॉपुलेशन आहे उन हिसाब सां पर उमूमन 5 टीमूं हूंदियूं आहिनि 2 छोकिरियूं हिकिड़ो छोकिरो हिन मोहल्ले इलाइक़े में वियो 2 हेॾां विया 2 हेॾां विया त उमूमन ईअं थींदो आहे पर उहो जेको आहिनि की अहिड़ी अलाह न करे अहिड़ा को न थींदा आहिनि को अच्छा इहो एक्सक्यूज़ आहे न मतिलबु माण्हुनि जो हा इहो ज़्यादातर एक्सक्यूज़ आहे जीअं मां तव्हांखे ॿुधायो की ॿार लिकाए छॾणु या घटि ॿुधाइणु या इवन उहो एतिरो फॉलो कंदा आहिनि की ॿार हुन टाइम ते स्कूल वेंदा आहिनि पोइ उन खां पोइ वारे टाइमिंग्स में बि ईंदा आहिनि स्कूल में बि अची वेंदी आहे हाणे ॾिसो प्लेटफॉर्म्स ते आहे रेलवे स्टेशंस ते आहे जिते हाणे ॾिसो न जिते जी 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 जेकॾहिं कतरा ओॾूं था अचनि पिया त तव्हांजा जैकेट किथां था अचनि जोराब किथां था अचनि सूटर किथां था अचनि पिया उन्हनि खे तव्हां न चयो आहे त दुश्मन जे मुल्कनि में आया न पहिरियों इहो तव्हां वठी करे ॿारनि खे पाण पारायो था 2 जैकेट उन्हनि खे सूटर उन्हनि खे टोपियूं उन्हनि में जरासीम जेकॾहिं अचिणो हुजे त जरासीम त उन्हनि में वधीक अचे हीअ त तव्हांजी दिफ़ा जे लाइ जेकॾहिं के महिरबानी कई आहे त उनखे सफ़ा अहिड़ी ॻाल्हि आहे पोइ त पाण हली न सघंदासीं पोइ त इहे न बस ते चढ़ूं न ट्रेन ते चढ़ूं न जहाज़ ते चढ़ूं कंहिं मोबाइल यूज़ कयूं सभु उन्हनि जूं आहिनि तव्हां जेके बि इम्पोर्टेड शयूं आहिनि तव्हां वटि ॿाहिरि खां अचनि थियूं पयूं दरामद थियनि थियूं पयूं समूरियूं ॿाहिरि खां उन्हनि जूं ई आहिनि बल्कि तव्हां वटि 70% जेको प्रोडक्ट आहे न उहो सभु त उन्हनि जो पर हींअर पाण टीवी ते नज़र था अचूं इहे इजाज़त उन्हनि जूं ई आहिनि न त पाण नज़र न अची सघूं अच्छा साईं कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त पोलियो जी टीम खां जेकी पेरेंट्स हूंदा आहिनि उहे नंबर बि वठी छॾींदा आहिनि चवंदा आहिनि जीअं असांखे मुहिम जे बारे में ॼाण मिले इन अमल खे कीअं था ॾिसो बिल्कुलु वठंदा आहिनि ऐं मुंहिंजे ख़्याल में ॾिसो अगरि मक़सदु सिर्फ़ु पोलियो पीआरणु आहे त हिकिड़ो सुठो अमल आहे की उहो कैंपेन थींदी रहे ऐं ॿारनि खे मुसलसल पीआरींदा रहनि जीअं ॿुधायो त इन सां उनजो इम्यूनिटी सिस्टम जंहिंमें क़ुवत मुदाफ़ियत वधे थी ॿारनि खे हाणे ॾिसो हे बच्चा जेका आहिनि हिन क़ौम जा बच्चा आहिनि तव्हांजा असांजा बच्चा आहिनि या अचण वारी नस्ल आहे जेकी तव्हांजे क़ौम जा महिमार आहिनि जंहिं ते इहे क़ौम खे बीहणो आहे हिन मुल्क खे बीहणो आहे अॼोका बच्चा जेका आहिनि सुभाणे जा लीडर्स आहिनि त मुख़्तसिर चइण जो मक़सदु आहे जेकॾहिं उहा क़ौम अलाह न करे उन में माज़ूरी हूंदी या इन में माज़ूरी सां गॾु गॾु अमवात बि वाक़ई थींदियूं आहिनि अमवात थियनि थियूं त इहो हिकिड़ो सुठो हिकिड़ी अलार्मिंग सिचुएशन आहे हिकिड़ी तशवीशनाक अमल आहे त ईअं बि थींदो आहे पर इन में छा आहे की 2 तबक़नि सां हिकिड़ो त मज़हबी तबिको असां वटि जो उमूमन इहो चयो वेंदो आहे साईं मज़हबी हीअं आहे की साज़िश आहे या तमामु आहे इहो पर इन सां ॿिया बि कारण आहिनि जेका असांखे ॾिसणा हूंदा जेका सोशल एक्सपेक्ट्स आहिनि हुनजा उन में पेरेंटिंग जो रोल आहे वालदेन जो रोल आहे वालदेन खे अक्सर पंहिंजे ॿारनि खे तमामु शयुनि में करणु घुरिजे वालदेन अक्सर बेशितर एतिरे क़दुरु बि थींदो आहे तव्हां ॿुधायूं की बाक़ाइदा विढ़ंदा आहिनि हथापाई ते लही ईंदा आहिनि इहो तमामु शयूं अच्छा इन में एडमिनिस्ट्रेशन जो बि अमल दख़ल आहे की एडमिनिस्ट्रेशन खे अक्सर ॾिसो
सरकारी सियासी प्रेशर बि थिए थो कि साईं फलाणो डॉक्टर पोलियो कोन कंदो, फलाणी LHV खे अॼु पोलियो कोन कंदी, मुंहिंजे तक जो आहे, मुंहिंजे तव्हांजे तक तक जो जी आहे। सही, त ॾिसो इनखे हिकिड़ो क़ौमी फ़रीज़ो, इनखे हिकिड़े जहाद जे तरीक़े सां ॾिसो कि ही तव्हां जहाद वांगुरु कि हिकिड़ो मुज़ी मर्ज़ तव्हां पंहिंजी क़ौम मां, पंहिंजे मुल्क मां इन जो ख़ात्मो आणियो पिया। त इन में लॉ एंड इन्फोर्समेंट एजेंसीज़ जो कमु आहे कि जीअं ॿुधायो एयरपोर्ट्स ते हाणे ॾिसो न, इहा हिकिड़ी तव्हांजी सुठी मतिलबु हिकिड़ी तव्हां लाइ हिकिड़ी सुठी निशानी न आहे, हिकिड़ो सुठो अमल न आहे कि सिर्फ़ु पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान जे पासपोर्ट वारे खे ई पोलियो ड्रॉप कार्ड वठणा आहिनि। हिते त कोरोना जा कूड़ा कार्ड ठहिया कि कोरोना में साईं हितां जो कोरोना वैक्सीनेट थी वियो, बाक़ाइदा हुन सिस्टम में चाढ़े छॾी, तव्हां हुनखे कीअं डिनाए करे था सघो। त हर शइ ईअं थिए थी, पर हू केरु थो करे, ॿाहिरियूं माण्हू त अची हिते कोरोना जा कार्ड नथो ठाहे न, या पोलियो जा माशरो आहे न, असांजा माण्हू असां ई आहियूं न। त मुख़्तसिर इहो आहे कि हर माण्हू खे ईमानदारी सां, सिंसियरिटी सां इहो कमु। हाणे इन में काफ़ी कुझु तजवीज़ूं बि आहिनि कि इनखे कीअं बहितर कजे। असां ॿुधणु चाहींदासीं। आउं उनखे इहो चवंदुसि कि गुज़ारिश इहा कंदुसि कि हिन जी हिकिड़ी प्रॉपर मॉनिटरिंग थिए, उन सां गॾु गॾु जागृता, अवेयरनेस, माण्हुनि में जानकारी वधि में वधि जागृता ॾिजे, जेकी असां हिन वक़्तु तव्हांखे जस आहे कि हिन प्रोग्राम जी सूरत में माण्हुनि खे ॾियूं पिया, हिनखे असां कैरिकुलम में शामिल करे था सघूं। असां पंहिंजे 8th में 9th में ॿारनि खे भई पोलियो छा आहे, पोलियो सां बचाव जा कहिड़ा तरीक़ा आहिनि, कहिड़ियूं एहतियातूं कजनि, वालिदैन जा फ़राइज़ छा आहिनि। उन वक़्त में जीअं टीबीअ जो हिकिड़ो सबक़ हूंदो हुयो त इहो कयो था। अच्छा, इन में चाइना में ॿियनि कंट्रीज़ में ॾिसो, सिर्फ़ु इहे हेल्थ डिपार्टमेंट जो इशू न आहे। चाइना में अगर पोलियो वैक्सीनेट थिए थी तो उन सां सोशल वेलफेयर डिपार्टमेंट गॾु आहे, उन सां लोकल गवर्नमेंट गॾु आहे। असां हिते सिर्फ़ु हेल्थ वारनि जो इहो आहे, तव्हां ॾिसो न कि कंबाइंड टीम ठाहे सघो था लोकल गवर्नमेंट खे उनखे। अच्छा, ॿी ॻाल्हि तव्हां ते अमूमन ॾिसो, इहो जनरल परसेप्शन बि आहे, केतिरे क़दुरु सही बि आहे, जेको कमु ख़ाली निज सरकारी आहे उन में रिज़ल्ट्स इलाही घटि था अचनि। तव्हां हुनखे पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप ते बि करे सघो था। ॾिसो न, गवर्नमेंट हिकिड़ो PPHI ठाही आहे, उन में तमामु जेका आहिनि गैर सरकारी माण्हू रखा, उनखे मॉनिटर, उन जी पेरेंटिंग यकीनन सरकार करे थी उन मथां। पर उन में हाणे इन तरह तव्हां आखान नेटवर्क खे शामिल करे सघो था, इन तरह तव्हां ॿियनि खे शामिल करे सघो था, ताकि ट्रांसपेरेंटली। इन में करप्शन बि वॾो आहे। हाणे मिसाल जे तौर ते मूंखे अगरि हिन यूनियन में 3 गाॾियूं या 6 मोटरसाइकिल, ॿाराड़ी में त मोटरसाइकिलनि ते पोलियो कयो वञे थो, मोकिलणा आहिनि। हाणे मोकिली आहे 6 मोटरसाइकिल या 3 गाॾियुनि जो मोकिलियूं ऐं मूं लिखियूं 6 गाॾियूं 8 गाॾियूं, त तव्हां ॾिसो न, इहो बि हिकिड़ो करप्शन जो अनसर आहे। ऐं इन जे करे WHO छा थी करे कि पोलियो वर्कर खे इहो बि हिकिड़ो वॾो कारण आहे कि उनखे ॾाढा फॉर्म्स ऐं परफॉर्मा ॾिए थी, हीअ शीट बि भरियो, हीअ शीट बि भरियो। असां माशाल्लाह एक्सपर्ट आहियूं, हेॾियूं ॿियूं ॾींहं उहो भरे छॾंदा। त हासिल कलाम चइण जो मुख़्तसिर मक़सदु इहो आहे कि उन सां टाइम जो ज़ाया थिए थो, प्रॉपर जेको तव्हांजी क्वालिटी ऑफ वर्क उहो डिस्टर्ब थिए थो। त इहे तमामु कारण आहिनि जंहिंजे करे असांखे वधि में वधि क़दम करण में तव्हांजे मीडिया जो वॾो रोल आहे, उलमा जो वॾो रोल आहे, तव्हांजे ॻोठ जे लोकल वॾेरा आहिनि जेका चौधरी आहिनि या खान आहिनि, उन्ही जो वॾो रोल आहे। हे तमामु शयूं तव्हांखे आख़िर में तव्हांजे वञण खां पहिरियां हिकिड़ो नातिय कलाम ॿुधायूं था, तव्हांजी दिलि राहत में हुजे, सॼो ॾींहुं तव्हां मज़े में हुजे। तमामु लॉजिकल ॻाल्हियूं कयूं ऐं काराइती तजवीज़ तव्हां बिल्कुलु लॉजिकल ॻाल्हियूं कयूं, सोशल एस्पेक्ट ॾेखारियो जेको तमामु माण्हू जेके सुजाॻ हूंदा आहिनि उन्हनि खे बि ख़बर न आहे। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां प्रोग्राम में शरीक थियो, तमामु घणी ॼाण मिली। सो नातिय कलाम ॿुधूं था पाण। जी, सना खे चवंदासीं। जी, उमिरि अॻिते वधूं था। जो जिक्र है बे मिसाल आया, कमाल आया नबी का लब पर, जो जिक्र है बे मिसाल आया, कमाल आया जो हिजरे तैबा में याद बन कर ख्याल आया, कमाल आया।
काश ऐसा मिले मुक़द्दर फरिश्ते कह दें बरोज़े महशर है काश ऐसा मिले मुक़द्दर फरिश्ते कह दें बरोज़े महशर नबी की नातें हमें सुनाने बिलाल आया कमाल आया नबी की नातें हमें सुनाने बिलाल आया कमाल आया नबी तो साइम सभी है आला है रुतबे सबके अजीमो बाला नबी तो साइम सभी है आला है रुतबे सबके अजीमो बाला मगर जो आखिर में आमना का जो लाया कमाल आया मगर जो आखिर में आमना का वो लाया कमाल आया हमेशा खालिद फतेह को पाए शिकस्त भी उस की भाग जाए हमेशा खालिद फतेह को पाए शिकस्त भी उसकी भाग जाए वो अपनी टोपी में रख के आका का बाल आया कमाल आया वो अपनी टोपी में रख के आका का बाल आया कमाल आया नबी का लब पर जो जिक्र है बेमिसाल आया कमाल आया सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह ॾाढो सुहिणो ऐं अहिड़े क़िस्म जो कलाम ॿुधण सां दिलि ठरी पवंदी आहे मन राहत ठरी मिली पवंदो वेंदी आहे आहे, बिल्कुलु। ऐं परेशानी में जेकॾहिं माण्हू हूंदो आहे तॾहिं परेशानी बि ॼणो ख़तमु थी वेंदी आहे दिलि ॿिए खाने में अची वेंदी आहे हाली त पाण माना करार में अची वेंदा आहियूं करार वरितोसीं हिते ब्रेक बि वठूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक आहे मोटी था अचूं ॾिसंदा रहिजो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध सलाम सिंध हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था ऐं भलीकार चवण सां गॾो गॾु तव्हांखे ॿुधायूं त हिन लम्हे असां सां गॾु हिकिड़ो ॿियो महिमान दोस्त बि आहे जेको अदबी घराणे सां तालुक़ु रखे थो तमामु सुठा हुनजा किताब मार्केट में आयल आहिनि ऐं तमामु घणी सुठी शाइरी कंदो आहे सोशल मीडिया ते हुनजा खोड़ सारा शेर मां बि कॾहिं कॾहिं ॾिसी पढ़ी ऐं पोइ माना भरपूर मज़ो वठंदो आहियां तव्हां पढ़ंदा हूंदो ऐं तमामु घणी सुठे ख़ानदान सां हुनजो वास्तो आहे वधीक तव्हांखे पिरे ॿुधाईंदी आउं त हूअं बि उन्हनि खे सुञाणा थो हिकु ॿ प्रोग्रामनि सां थियल बि आहे मुंहिंजो पर अॼु पिरे वरी सही तरीक़े सां तारुफ़ कराईंदी जी पिरे जी बिल्कुलु मां सही चई रहिया आहियो जीअं पंहिंजो इहो पैटर्न रखियल आहे त जेकॾहिं को शाइर अचे त उनजी शाइरी सां ई पढ़ी उनखे जेकॾहिं भलीकार चयो वञे त उन्हनि खे बि ख़ुशी थींदी आहे जो तख़लीक़कार जेको तख़लीक़ कंदो आहे उनखे पंहिंजी तख़लीक़ सां ॾाढी मोहबत हूंदी आहे त उनजी असां तख़लीक़ सां शुरू करियूं था हर घाव थो भरिजी वञे हर घाव थो भरिजी वञे बसि दर्द थो रहिजी वञे नुक़सान जो आहे पतो नुक़सान जो आहे पतो पर सच थो चइजी वञे को मौत खां छिरके नथो
थो हक़ ते अड़जी वञे बस इश्क जो नालो खणो बस इश्क जो नालो खणो इल्ज़ाम थो धरजी वञे हू चंड छो आकाश जो का सार थो बणिजी वञे तोखां सिवा भी वक़्तु ॾिस तोखां सिवा भी वक़्तु ॾिस थो उमिरि में ॻणिजी वञे तमामु ज़बरदस्त शाइरी आहे अव्हां सां तारुफ़ कराईंदी हलां हालांकि अव्हां सम्झी विया हूंदा ऐं कंहिंजे बारे में अव्हां सां ॻाल्हि करे रही आहियां अमर पीरज़ादो साहिबु असां सां गॾु प्रोग्राम में मौजूदु आहिनि अव्हांखे भलीकार चऊं था ऐं अव्हांजो तारुफ़ शुरू कयूं था तारुफ़ त हाणे अञा शुरू थींदो पाण PTV ते ॾाढो सुठो प्रोग्राम करे रहिया आहिनि हाल अहिवाल जे नाले सां ऐं मुख़्तलिफ़ जेके बि फेस्टिवल थियनि था पोइ सिंध लिटरेचर फेस्टिवल हुजे या जेके बि अदबी फेस्टिवल थियनि था उनमें मेज़बानी जा जेके आहिनि उहे ख़िदमतूं सर अंजाम ॾियनि था ऐं उनखां अलावा अव्हांखे इहो बि ॿुधाईंदी हलां त पाण जेके आहिनि उहे अनवर पीरज़ादो जा फ़र्ज़ंद आहिनि उन्हनि जे बाबा जो जेको तारुफ़ जेतिरो करायूं ओतिरो घटि आहे पाण जेके हुआ उहे रिसर्चर हुआ ऐं उनखां अलावा भिटाई ते जेको आहे उन्हनि खे भिटाई ते परख हूंदी हुई उन ते उन्हनि काफ़ी पढ़ियो उन्हनि ते काफ़ी लिखियो आहे चङो भिटाई आऊं हलां थो उन्हनि तमामु बहितरीनु हिकिड़ी हिननि जी नज़म हुई ऐं जेकॾहिं उन्हनि खे ॿियो ॿुधाईंदी हलां त उन्हनि जो पूरो घर जेको आहे उहो अदब सां रिलेटेड आहे बिल्कुलु सभई ॿाहिरि ख़ासि तौर ते मसूर जो नाम वठूं ज़ैद जो नाम वठूं ज़रार जो नाम वठूं उमर जो नाम वठूं सभई माना इन ई माना अदबी लॾे जा हिकिड़ा मतिलबु मुसाफ़िर आहिनि जेकी ॾाढो सुठो कमु कनि था पंहिंजे ॾांहुं राति सां सभिनी खे महज़ूज़ कनि था पिया जी बिल्कुलु ऐं पाण ॾाढी सुठी मेज़बानी कनि था ऐं उन्हनि जी वाइफ जे बारे में ॿुधायां त हिननि जी वाइफ जेका आहे उहा बि ॾाढी सुठी मेज़बान आहे ॾाढो सुठो प्रोग्राम कंदी आहे ॾाढी सुठियुनि शख़्सियतुनि सां मिली करे उन्हनि जा जेके आहिनि उहे हाल अहिवाल ओरींदी आहे तव्हांखे ॿीहर प्रोग्राम में भलीकार चऊं था कीअं आहियो ठीकु आहियो बिल्कुलु ठीकु ॾाढो सुठो लॻो अवां शाइरी पढ़ी ऐं जॾहिं पंहिंजी शाइरी कंहिं फ़नकार या कंहिं अहिड़े शख़्स खां ॿुधबी आहे जंहिंजी अदायगी ऐं आवाज़ु सुठो हुजे त ख़ुशी थींदी आहे हिकिड़ी मां वज़ाहत कंदो आहियां इहो जो चङो भिटाई आऊं हलां थो तव्हां इहो चयो शेख अयाज़ जो नज़्म आहे अनवर पीरज़ादे जो ए चंड भिटाई खे चइजां मशहूर नज़्म अच्छा ए चंड भिटाई खे वज़ाहत कंदो न न महिरबानी तव्हां करेक्ट करायो थैंक यू सो मच अच्छा तव्हां जेका बारिशुनि ते हिकिड़ी नज़म लिखी आहे जेका ॾाढी वायरल थी आहे उहा असां ॿुधणु चाहींदासीं प्लीज़ ॿुधाइजो तव्हां हिन सॼे अलमीअ मां असां गुज़रूं था जेका सिंध जी सूरत हाल आहे ॾाढी ॾुखी सूरत हाल आहे सो उन जी कैफ़ियत ते जेके 2010 में ॿोॾ आई उन ते सॼी सिंध शाइरी कई असां शाइरी कई जेको मुंहिंजो पहिरियों किताबु इश्क हो उन में उन ते बि काफ़ी शाइरी मौजूदु आहे शाइरी बि इश्क जी हुई जेका मूं पढ़ी हुई हा इश्क जी ही कुझु ही नओं नज़्म आहे ही मींहुं त नाहे ही मींहुं त नाहे मींहं जो को ज़लज़लो आहे ही मींहुं त नाहे मींहं जो को ज़लज़लो आहे कखपन घरड़ा आहिनि अखियुनि जा ॻोढ़ा आसमान मां वही रहिया आहिनि अखियुनि जा ॻोढ़ा आसमान मां वही रहिया आहिनि अखियूं ख़ाली अंधियूं आहिनि पटनि ते सदमनि जूं ही सिरूं ॾिसी पटनि ते सदमनि जूं ही सिरूं ॾिसी घर ॿिए जनम जा के ख़्वाब लॻनि था ॿार फ़सुल ही ढोर ढगा ॿार फ़सुल ही ढोर ढगा हैरान आहिनि सहमियल आहिनि दुआऊं असर छॾे वियूं आहिनि दुआऊं असर छॾे वियूं आहिनि हमदर्दीअ जी भेणी नाहे दुआऊं असर छॾे वियूं आहिनि हमदर्दीअ जी भेणी नाहे कंहिं थे जातो पाणी सिंध जो वेरी थींदो कंहिं थे जातो पाणी सिंध जो वेरी थींदो मजबूरी कारूं भार कयूं ॾिस बीठी आहे मजबूरी कारूं भार कयूं ॾिस बीठी आहे मींहं जी फुड़फुड़ कज़ियो थी वई मींहं जी फुड़फुड़ कज़ियो थी वई हर घर में पाणीअ जो आ लाश विछल हर घर में पाणीअ जो आ लाश विछल जंहिंखे अॼु दफ़नाइण ख़ातिर सिज ज़री का नाहे मिलणी हर घर में पाणीअ जो आ लाश विछल जंहिंखे अॼु दफ़नाइण ख़ातिर सिज ज़री का मिलणी नाहे अंदर जी हीअ पीड़ा हाणे सालनि ताईं वञणी नाहे तव्हां सां हिकिड़ो पूरो प्रोग्राम करिणो हो छो जो तव्हांजी जेका पूरी फैमिली आहे उहा अदब सां रिलेटेड आहे अव्हां जो पंहिंजो तालुक आहे पर अव्हांखे लेट थी वई अचण में बहरहाल उनखे असां वरी बि कमाई तो कंदासीं कराई तो कंदासीं पहिरीं अव्हां ॿुधायो त शाइरी कॾहिं खां शुरू कई मतलब घर त अदब सां रिलेटेड हो पर तव्हांखे कॾहिं शौक़ु थियो शाइरी मुंहिंजे जीन्स में शामिल हुई जीअं तव्हां ॿुधायो अनवर पीरज़ादो असांजो बाबा बि आइडियल बि ऐं असांजो फ़िक्री रहबर बि आहे अञा ताईं असां तमामु घणनि अदीबनि सां मिलियासीं दुनिया जो अदब पढ़ियोसीं पर तॾहिं बि असांखे जेको घर में बाबा जो सहर हो
उहो माना ज़हन मां निकिरे नथो। ऐं मां हिन साल बाबा ते किताब बि लिखियो आहे, बाबा अनवर पीरज़ादो, त उहा जीन्स में हुई, पर शाइरीअ में वरी जॾहिं मां शेख हयाज़े जी शाइरी पढ़ी त शुरूअ में हुनजी जेका लिरिकल शाइरी उन ॾाढो असरु कयो। विॼूं वसण आयूं, भंवर भरे आकाश ऐं कीजो बीजल ॿोलियो, हुनजा जेके किताब आहे, त मां शाइरी 14 सालनि जी उमिरि में ई शुरू कई, जॾहिं मां तमामु अञा टीनेजर चओ या ॿारो तणो, पर उन खां पोइ शाइरी शुरू कई। ऐं इश्क किताब मुंहिंजो जेको आहे उहो पोइ आयो, जल्दी आयो 2013 में। 2013 में इश्क किताब 2013 में आयो, पर इश्क पाण तव्हां वटि कॾहिं आयो? उहो अञा 5 साल अॻु में आयो। ज़ाहिर शाइरी थी त किताब आयो, ऐं वरी पोइ फना किताब 5 सालनि खां पोइ 2018 में। एतिरो जल्दी फना किताब अची वियो इश्क खां पोइ? असल में मूंखे इहो सुवाल चवंदा आहिनि त इश्क खां पोइ फना छो आई, पर मां सम्झां थो त इश्क जो ॿियो नालो फना आहे। बाक ॿुधो था तव्हां? चित्रा जो हिकिड़ो गज़ल हूंदो आहे, इश्क फना का नाम है, इश्क में ज़िंदगी ना दे, ज़रा आफ़ताब बन, ज़रे में रोशनी ना दे। त माना जेसि ताईं इंसान फना नथो वठे तेसि ताईं उहो इश्क करे नथो सघे। तो भिटाईअ जो फ़िक्र ऐं सभिनी सूफ़ियुनि जो फ़िक्र जेको आहे, तव्हां ॾिसो त अंदर खे मारण वारो आहे। ऐं जॾहिं माण्हू पंहिंजे अंदर खे मारे थो त पोइ भिटाईअ जी उहा कैफ़ियत थी थिए त पुनू थियसि पाण ससुई तां सूर हुआ। तो इश्क ऐं फना मुंहिंजे नज़र में तसलसल आहे, ऐं इश्क अञा ताईं जारी आहे। अच्छा, मेज़बानी कॾहिं खां शुरू कई अव्हां? मेज़बानी जॾहिं मां सिंधी अदबी संगत गुलशन हदीस शाख जो सेक्रेटरी बि रहियो आहियां 2011 में। त उते जॾहिं असां अदबी प्रोग्राम कंदा हुआसीं त उते बि मेज़बानी कई। ऐं वरी जॾहिं बाबा जी डेथ थी ऐं हुनजो जॾहिं 40 थियो ॻोठ में, त असां हुनजो पहिरियों किताब मतां विसारियो आंदो। उहो मुंहिंजो फर्स्ट एक्सपोजर हो एज़ अ कंपेयर, पर उहा इतफ़ाक़ सां मां त दर्द में ॿुॾल हुउसि, पर माण्हुनि खे उहा कंपेयरिंग वणी ॾाढी। हुन पोइ हुनजे वर्सनि ते वरी सिंधी अदबी संगत जे प्रोग्रामनि में, वरी फेस्टिवल्स KLF में आसिफ़ फ़रकीअ मूंखे मेज़बानी, कराची लिटरेचर फेस्टिवल में मां हिकिड़ो सेशन कंडक्ट कयो। हुन खां अलावा सिंध लिटरेचर फेस्टिवल, तव्हांजी बुक जी इनॉग्रेशन बि थी हुई हाणे हुन में। उहा SLF में थी, ऐं एज़ अ मुक़रर बि एज़ अ स्पीकर बि अयास मेलो में ॿियनि में शामिल थींदा रहिया। अदबी मेलनि जा माना मोर आयो माशाल्लाह। सो कादरी साहब, हाणे मूंखे इहो ॿुधायो, बरसातुनि जो सिलसिलो, अल्लाह पाक बरसातूं रहमत करे बि वसाईंदो आहे, पर हीअ जेका सूरत हाल आहे, हिन सूरत हाल कीअं था ॾिसो? रहमतुनि जी बारिश आहे, के चवनि था अमलनि जो हीउ सॼो सिस्टम आहे। क़ुर हदीस जी रोशनी में ॿुधायो त हीअ बरसातूं जेके हाणे वसनि पियूं, इहे कहिड़ियूं बरसातूं आहिनि? ॾिसो इरशाद साहब, तमामु बहितरीनु तव्हांजो जेको सुवालु आहे। माण्हुनि जा मुख़्तलिफ़ राया, मुख़्तलिफ़ ख़यालात, कंहिं सियासतदान जी गुफ़्तगू बि मंज़र आम ते अची वई आहे। सो हाणे जॾहिं असां अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालु जी तरफ़ रुजू कंदासूं, उन जे आख़िरी नबी हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन जी ज़ात अक़दस ॾांहुं रुजू कंदासूं त असांजे साम्हूं समूरी हक़ीक़त खुली ईंदी। मां त सभ खां पहिरीं जस पेश करियां थो सिंध TV खे, जंहिं इहो प्रोग्राम कराए अहिड़े क़िस्म जो टॉपिक रखियो ताकी अवाम जे अंदरि इहा अवेयरनेस पैदा थिए त हक़ीक़त छा आहे। असां त हिन खे हिन महिल सॼो सिंध न बल्कि ओवरऑल पाकिस्तान बल्कि वर्ल्ड लेवल ते हिन खे हिकिड़ी वॾी मुसीबत, अज़ाब, तकलीफ़, अलाए छा छा नाला ॾिना अथव। अल्लाह तबारक व तआला सूरतुल अनकबूत में जी साईं ॿी आयत में रब काइनात जल्ल जलालु इरशाद फरमायो, अहसिबन नासु अन युतरकू अन यक़ूलू आमन्ना व हुम ला युफ्तनून। अल्लाह ताला फरमाए थो त छा माण्हू इन गुमान मंझि आहिनि त उहे रुगो एतिरो चवण ते छॾिया वेंदा त असां ईमान आंदोसीं ऐं उन्हनि जी आज़माइश न थींदी। सूरतुल अनकबूत में अल्लाह तबारक व तआला वाज़िह फरमायो त तव्हां ईअं कोन छॾिया वेंदो, ईअं तव्हां बख़्शिया कोन वेंदो, ईअं तव्हां फलाह कोन माणींदो जो तव्हांजी आज़माइश न थिए। बस काफ़ी आहे? न, मञणु काफ़ी न आहे, अमली तौर ते तव्हांखे आज़मायो वेंदो। हिकु कॉन्सेप्ट आहे मञण जो, मञोसीं, क़बूल कयोसीं, अमली तौर ते छा कयव मां तव्हांखे ॿुधायां। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात अक़दस खां तिरमिज़ी शरीफ़ जी बाब ज़ुहद में हीअ हदीस मौजूद आहे। हज़रत अनस रज़ी अल्लाह तआला अन्हु जा रावी आहिनि। फरमाइनि था त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात अक़दस खां मूं पुछियो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम,
त हज़रत साद रज़ियल्लाहु अन्हु फरमाईंदा मूं पुछा कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभ खां वधीक मुसीबतूं कंहिं ते ईंदियूं आहिनि? इरशाद फरमायूं त सभ खां वधीक मुसीबतूं अंबिया किराम नबियनि सगोरनि थी ईंदियूं। अल्लाह तबारक व तआला जा आख़िरी नबी ऐं तमामु नबियनि जा सरदार हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा सभ खां वधीक मुसीबतूं नबियनि सगोरनि ते ईंदियूं आहिनि ऐं उन खां पोइ जेको अल्लाह तबारक व तआला जे बारगाह में जॾो मुक़र्रब हूंदो आहे, जॾो रब जो क़ुर्ब उनखे हूंदो आहे, जॾो अल्लाह खे प्यारो हूंदो आहे, ओॾो उनजे मथां आज़माइश ईंदी आहे। ऐं नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त इंसान जी आज़माइश उनजे दीन जे मुताबिक़ थींदी आहे। जेतिरो दीन घणो हूंदो ओतिरी आज़माइश सख़्त ऐं जेतिरो दीन में कमज़ोर हूंदो ओतिरी आज़माइश घटि। तंहिंजे करे इरशाद फरमायूं ऐं ॿी जाइ ते हज़रत अनस रज़ियल्लाहु अन्हु जी रिवायत साॻी तिरमिज़ी शरीफ़ साॻियो किताब ज़ुहद में त पाण नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम रिवायत कनि था त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त वॾो सवाब वॾी मुसीबत सां ताल्लुक़ रखे थो। जेॾी वॾी मुसीबत हूंदी ओॾो वॾो अजर हूंदो। ऐं फरमायूं त अल्लाह तबारक व तआला जी तरफ़ां जेका मुसीबत अचे थी पई उन ते जेको राज़ी रहंदो अल्लाह ताला जी तरफ़ां उन जे लाइ राज़बो आहे ऐं जेको नाराज़ रहंदो अल्लाह पाक जे तरफ़ां उन जे लाइ नाराज़ पो आहे। आज़माइश आहे, इनखे तव्हां गुनाहनि जी सज़ा, इनखे तव्हां ॿी का शइ नथा चई सघो, ही महज़ आज़माइश आहे ऐं अल्लाह तबारक व तआला पंहिंजे बंदनि खे ज़रूरु आज़माईंदो आहे। ऐं आज़माइश इन जे करे शर्त आहे ताकी ॾिसजे त सही न तो मञो मुंहिंजो कारणी, मुंहिंजो मालिक, मुंहिंजो रब, मुंहिंजो पालनहार, सभु मुसीबतूं टणण वारो ज़ात अल्लाह जी आहे, उन तरफ़ रुजू थो करी या तूं रोअण पिटण में, मुसीबतुनि में, अज़ाबनि में ऐं इन अजीबो ग़रीब वावेला में वञी करे पंहिंजो ईमान बि ज़ाया थो करी। नंढड़ो नुक़्तो पेश करियां तमामु नाज़रीन ऐं सामाईन खे। असीं हिन महिल जीअं बारिश जो मुंहुं ॾिसी रहिया आहियूं, इहा आहे पाणी जे क़तरनि जी। करबला जे मैदान में बि बारिश हुई तीरनि ऐं तलवारनि जी। सहाबा किराम तमामु ग़ज़वात सरियात में जेकी बारिशूं लुटियूं तीरनि ऐं तलवारनि जूं, उन जे पाए सबात खे लग़्ज़िश न आई। त पाणी जे क़तरनि खां जेका आज़माइश आहे इन में पाए सबात खे लग़्ज़िश न अचणु घुरिजे। सही, पर हाणे जेकॾहिं तव्हां ॻाल्हि कयो था त अलाह जी तरफ़ां इहा आज़माइश आहे त पोइ ग़रीबनि ते ई छो आहे? हा, इहो बि सुवालु आहे, मुंहिंजो सुवालु अञा ॿियो पर इहो बि सुवालु आहे। ठीकु आहे, तमामु तभी खुली करे हिन ते ॻाल्हायो। अॼु असां टॉपिक इहो ई आहे त ग़रीबनि ते आज़माइश छो आहे। नाती कलाम आख़िर में ॿुधूं था साईं जी। त हाणे सवाल इहो आहे त छा वाक़ई इहा आज़माइश रुॻो ग़रीबनि ते आहे? न मुंहिंजा साईं, इहा भुल आहे। इहा आज़माइश ग़रीबनि ते न आहे। ग़रीब जी जेका आज़माइश आहे उहा त आहे सब्र जी। रुॻो सब्र जी आज़माइश न थींदी आहे। अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो सुम्मा लतुसअलुन यौमइज़िन अनिन नईम, क़यामत वारे ॾींहुं तव्हांखे हर हिकु नेमत जो पुछाणो थींदो। उन खां पोइ ॿी जाइ ते रब काइनात जल्ल जलालहू इरशाद फरमायो त तव्हां लन तनालुल बिर्र हत्ता तुनफिकू मिम्मा तुहिब्बून, तव्हीं भलाईअ खे हासिल कोन था करे सघो, भलाईअ खे कोन था माणे सघो जेतिरे ताईं पंहिंजी सभ खां प्यारी शइ अल्लाह जी राह में क़ुर्बान न करियो। तव्हांखे सभ खां वधीक प्यारो केरु आहे? तव्हांखे सभ खां वधीक माल आहे, मालदारनि खे। त ही त मालदारनि जी आज़माइश आहे, ग़रीबनि जी आज़माइश थोरी ई आहे। ग़रीब त रुॻो आयल मुसीबत खे मुंहुं थो ॾिए पियो, आज़माइश त असल मालदार जी आहे। त मूं माल ॾिनो तोखे, चाहियां त लखपति, करोड़पति, अरबपति मां कखपति करे पेनू बणाए छॾियईं, तोखे माल ॾिनो आहे, तूं केतिरी सहायता थो करी, तूं केतिरी मदद थो करी इन्हनि ग़रीबनि जे माल में तुंहिंजी नज़र आहे या तूं इन्हनि जी मदद करण? असल में आज़माइश त मालदारनि जी आहे। ज़बरदस्त। अमर पीरज़ादो साहब भी कुछ चवण चाहिनि था जी। बरसात जो जेको करंट मौज़ू आहे न ते थोरो साइंटिफिकली ऐं जे ॻाल्हाइजे त छो त मां फार्मासिस्ट आहियां ऐं असां मल्टीनेशनल कंपनियुनि में एबर्ट GSK में कमु कयो आहे, त उते असांखे रिस्क मैनेजमेंट पढ़ाईंदा हुआ। त उन में असांखे सम्झाईंदा हुआ त जेसि ताईं को इशू नथो थिए पर तव्हांखे ख़तरो आहे त इशू थी सघे थो, तेसि ताईं उहो रिस्क हूंदो आहे। हाणे उहो इशू थियण खां अॻु में उन रिस्क खे तव्हांखे मैनेज करिणो पवंदो आहे, अहिड़ा उपाउ वठणा पवंदा आहिनि त जीअं उहो रिस्क इशूअ में तब्दील न थिए। पर जॾहिं उहो इशूअ में तब्दील थी वियो त पोइ थी वियो हादिसो, ऐं हादिसे खे माना त मुंहुं तव्हांखे अल्टीमेटली ॾियणो ई आहे, छो त उहा हिकिड़ी एमरजेंसीअ जी सूरत हाल आहे। पर अलमियो असांजो इहो आहे त असां न रिस्क खे कंट्रोल था कयूं, न हादिसे थियण खां पोइ अखि पटियूं था। तव्हांखे इहो ॾिसो, तव्हां इहो ॾिसो त हर पोयनि 10 सालनि में तव्हां वञो त हिकिड़ी शदीद ॿोॾि थी अचे, मौसमनि जी जेका माहौलियात जी तब्दीली आहे उन में शिदत ईंदी थी रहे, शदीद
गर्मी थी पवे, शदीद सर्दी थी पए, शदीद ॿोॾि थी अचे, शदीद बारिशूं थियूं पवनि, त पोइ जेका ॿोॾी जंहिं सिंध खे तबाह कयो, जो काफ़ी असां लिखियो बि सही तरीक़े सां खयो सही कोन्हे त वरी मथां हे त उन गैप में इंफ्रास्ट्रक्चर जी जेका तब्दीली थियणु खपे हा, जेको असांखे रिस्क खे मैनेज करणु खपे हा ईंदड़ तबाहीअ खां, उहो असां न कयो, असां उहो टाइम ज़ाया कयो, जंहिंजे करे असांखे ख़तरो थियो। ऐं हाणे वरी असांखे ईंदड़ 10 सालनि लाइ जेसि ताईं असां इंफ्रास्ट्रक्चर चेंज नथा कयूं, जेसि ताईं असां नदियुनि नालनि खे ऐं दरिया जे लंघनि जा रस्ता नथा खोलियूं, छो त चवंदा आहिनि त दरिया पंहिंजो रस्तो उनखे आॾो बंदि न विधा वञनि, उन जा डेम न ॿधा वञनि, जीअं उहो पंहिंजो रस्तो पूरो करे, न त हू हेॾां होॾां थी ॻोठनि खे ॿोड़े छॾींदो। त हिन वक़्तु जेको आहे जेका सिचुएशन आहे, तव्हां ॾिसो मींहं असां ॿाहिरनि मुल्कनि में वञूं था, असांजा वज़ीर मिनिस्टर सभु ॿाहिरनि मुल्कनि में वञनि था, उते रोज़ मींहुं थो वसे। मलेशिया में असांजी ट्रेनिंग एतिरी 3 कलाक शदीद मींहुं वसे पियो त मां चयो हितां निकिरंदासीं कीअं, जॾहिं शाम जो निकितासीं त रोड सफ़ा क्लियर हुई। त माना जॾहिं असां हिकिड़ो मॉडल ॾिसी था अचूं, हुते ऑस्ट्रेलिया में तव्हां ॾिसो रोडनि ते स्लोप्स ठहियल आहिनि, पाणी ऑटोमेटिक ड्रेनेज थींदो थो वञे, त असां कॉपी पेस्ट मॉडल नथा कयूं, असां निज़ाम खे तब्दीली नथा करणु चाहियूं, असांजी रिएक्टिव अप्रोच आहे, असां डी वॉटरिंग पिया था कयूं रस्तनि तां, बाबा पाणी जमा छो थो थिए, तव्हांखे हिनखे कंट्रोल करणु खपे। हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे, मां थो सम्झां जो सभई मिनिस्ट्रीज़ खे घुरिजे त उहो पंहिंजा सभु फंड्स एॾे ई मुंतकिल कनि, माण्हुनि जी सहायता कनि, छो त हीउ मसइलो सिंध खे ईअं सम्झो त वरी ॿीहर अॾण जी ज़रूरत आहे। एॾी क्राइसिस माण्हू सुवाल साईं उहो इहो आहे त अक्सर माण्हुनि जो इहो ख़्यालु आहे, जीअं तव्हां ॻाल्हि कई त अलाह पाक जी आज़माइश आहे, ठीकु आहे, अलाह पाक जी आज़माइश आहे, पोइ त हुकुमराननि जो को ॾोह ई न आहे न। ॾिसो हाणे हुकुमरान जो ॾोह न हुअणु, मां हिकिड़ो नंढिड़ो मिसाल पेश करियां, तव्हां खां मां पुछां थो सी कॾहिं ईंदो आहे, सियारे में जून जुलाई में त न ईंदो आहे, ठीकु आहे, तव्हां सियारे जे लाइ तव्हां छा तयारी न आहियो कंदा, गरम लिबास, गरम खाधा अॻु में अरेंज कंदा आहियो, या अचण खां पोइ ॾकणी वठंदी आहे पोइ तव्हां वेंदा आहियो वञी करे सभु, न तव्हां ऑलरेडी मेंटली प्रिपेयर हूंदा आहियो जून जुलाई जी गर्मी जे लाइ ऐं तव्हां सर्दी जे लाइ। छा तव्हांखे ख़बर न आहे त हीअ जेको आहे सो चौमासी जूं बारिशूं थियणियूं आहिनि, तव्हांखे ख़बर न आहे, हाई अलर्ट न आहे थियल त हिन भेरे तव्हां वटि वधीक थींदो, तव्हांजो सिस्टमेटिकल फॉल्ट आहे तव्हांजे। त हक़ीक़त ॿुधायां, तव्हां मां मुराद हुकूमत खे थो चवां पियो, तव्हां पाण ते न खणिजो ॻाल्हि, मां छो त सवाल तव्हां कयो आहे न, हाणे सवाल ॾुतड़ियल अवाम मतिलबु असां बि हिननि में शुमार आहियूं। सवाल इहो न आहे त उनजो छा ॾोह न आहे, बिल्कुलु आहे। मां चवां थो कहिड़ो मिनिस्टर आहे जेको अमेरिका विज़िट न आहे करे आयो, फॉरेन कंट्रीज़ मनाए ॾिसी आयो, उतां जे सिस्टम जी, मां बि रही आयो आहियां, 8-8 कलाक बारिश मुसलसल थी, मगर जॾहिं ॿाहिरि निकितासीं रुॻो आलाण त हुई पर को पाणी को न हो, सिस्टम ठहियल हो। मां नंढड़ी ॻाल्हि करियां थो, इहा ॻाल्हि ज़हन में रखो ऐं हक़ीक़त थो ॿुधायां समूरी अवाम खे, पर कंदो कोई बि न, चवण त असांजो हक़ आहे न। तव्हांजी जेकी इलेक्शन आहिनि उहा जुआ आहे, जुआ में पैसो विझे थो जुआरी, ऐं उनखां पोइ उन मां लाभ केतिरी मिले थी उनजी नज़र रुॻो उन ते आहे, कोई दिलचस्पी न आहे त माण्हू ॿुॾंदा मरंदा, बारिशनि जो नतीजो छा निकिरंदो, उनखां पोइ बि तव्हां ॾिसो न त फंडनि ते नज़र आहे त कीअं विकिणूं, केतिरो खाऊं। इंतिहाई अफ़सोस जी ॻाल्हि आहे, आलू पटाटनि वारी बरसा, इहा जेका आहे बिरयानी थिए, बिरयानी छा आहे, पुलाउ आहे, उनजो बिल 11,000 रुपया लॻायो थो वञे, घटि ॿुधायो साईं, कल्ह 16,000 जो बिल आयो आहे, हिकिड़ी तेग जो, इहो छा आहे, इहा हवस आहे, इहो हिर्स आहे, हक़ीक़त ॿुधायांव साईं। जेका थेली आहे कली जेका चाढ़ींदा आहिनि माण्हू पंहिंजे छपरनि ते, उहा 30 रुपया मीटर वारी 300 ऐं 1000 रुपया मीटर थी वई आहे। इहो समूरो हिर्स आहे असांजी ज़हनी तौर ते, असां जेकी अवाम आहियूं न पाकिस्तान जी, सभु मफ़लूज आहियूं। हिकिड़े दोस्त ॾाढो ज़बरदस्त हिन ते लिखियो पए, चईं त जेकॾहिं हिनखे ख़बर पवे न त हाणे माण्हू मरी वेंदा सभई, कफन माण्हू करे छॾींदा दुकान, कफन आहे। असांजी जेकी असां ज़हनी तौर ते मफ़लूज आहियूं, बज़ाहिर तौर तव्हांखे असां ठीकु ठाक नज़र था अचूं,
असां ज़हनी तौर ते एतिरा मफ़लूज आहियूं जो असां मयत खे अस्पताल मां निकिरण लाइ ॾींदा पहिरीं पैसा जमा करायो मुंहिंजी पाण मसां थियल आहे पहिरीं पैसा जमा करायो असांजो फोकस टोटल माल आहे अलामा साहब ब्रेक जो टाइम थी वियो आहे असां ब्रेक जी तरफ़ वञूं था सो केॾांहुं न वञिजो ॾिसंदा रहिजो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध सलाम सिंध में हिकु वरी तव्हांखे भली कार चऊं था प्रोग्राम जा आख़िरी लम्हा अची पहुता आहिनि सुठी मिठी ऐं भली जेका महफ़िल हूंदी आहे जल्दी ख़तमु थी वेंदी आहे चवंदो आहियां अॼु बि मज़ो अचण वारो हुयो ऐं अची बि रहियो हुयो अञा मज़ेदार लम्हा बचिया आहिनि त उन्हनि खे सकार तो कंदासीं महिमान वेठा आहिनि कचहरी कयूं था अञा जी बिल्कुलु कचहरी ज़रूरु कंदासीं अमर पीरज़ादो साहब प्रोग्राम में मौजूदु आहिनि तव्हां इहो ॿुधाइजो त तव्हां जूं जेके आहिनि उहे एक्टिविटीज़ ॾिसंदा रहंदा आहियूं त इन ओपन माइंडेड हुजण जो छा सबबु आहे छो जो काफ़ी माण्हू मूं वटि ॾिठा आहिनि जेके कुंद ज़हन हूंदा आहिनि ऐं पंहिंजे घर ते एॾियूं रिस्ट्रिक्शन्स आहिनि पाण ओपन हूंदा आहिनि पाण कुंद कोन आहिनि पंहिंजे घर लाइ हूंदा आहिनि पंहिंजो घर जेको आहे उहो माना सफ़ा बंदि हुजे हाणे त दीबाक जो साथ ॾियनि था उन्हनि खे प्रोग्राम कराइनि उन ॻाल्हि ते अचण वारी आहे त उहो माना कीअं आहे ओपन माइंडेड कीअं आहियो तव्हां असल में इन ते इहा असल में रोशन ख़्याली आहे ऐं रोशन ख़्याली जेका आहे उहा तेसि ताईं प्रैक्टिकल न आहे जेसि ताईं उहा तव्हांजे घर खां शुरू नथी थिए असांजी जेका मां ॿुधाई पंहिंजे बाबा जी फ़िक्री तरबियत त बलड़ेजीअ में 1967 में हुन औरतुनि जी तालीम अंग्रेज़ी तालीम जी शुरूआत कई न त उहो 5 दर्जा पढ़ी घर वेही रहंदियूं पर हुन इहा शुरूआत कई त हुन ॻोठ जे न्याणियुनि खे पढ़ाइणु शुरू कयो ऐं इहा शुरूआत हुन पंहिंजे घर खां कई पंहिंजी भेण पंहिंजी भाइटी ऐं हिकु वेझी माइटराणी खे हुन पढ़ाइणु शुरू कयो उनखे घर में सख़्तु मुखालफ़त जे बावजूदि ॻोठ जे 7ों 6ों 7ों 8ों पढ़ाए उनखे मैट्रिक पढ़ाए हुन में हिकिड़ीअ खे चांडका में डॉक्टर कराई डॉक्टर ज़ुबैदा जंहिंजे नाले ते अॼु असांजे ॻोठ में ज़ुबैदा मेमोरियल हॉस्पिटल ठहियलु आहे त असांजी जेका ज़हनी तरबियत थी उहा रोशन ख़्यालीअ जी थी ऐं पंहिंजे घर खां शुरू थी ऐं औरत खे जेको इंसानु सम्झणु हुनखे बराबरीअ जो हक़ु ॾियणु इहो माना हिकिड़ो टेस्ट केस आहे जेको हर मर्द खे हर इंसान खे पंहिंजे पाण खां पुछणु घुरिजे इन ते मूं हिकिड़ो नज़म लिखियो आहे शौक़ीन फेमिनिस्ट जेका तव्हां ॻाल्हि कई त वरी घणा अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके ॻाल्हाइण में हमदर्द हूंदा आहिनि पर उहो अंदर में हूअं प्रैक्टिकल न हूंदा आहिनि हिकिड़ा त हिकिड़ा त हक़ तस्लीम ई न आहिनि कंदा पर हिकिड़ा तस्लीम कंदा आहिनि पर अंदरां मां न कंदा उन ते हिकिड़ो मूं नज़म लिखियो शौक़ीन फेमिनिस्ट उहो तव्हांजे हिन सुवाल जो मूंखे जवाबु थो लॻे जॾहिं तूं औरत जे पोरे खे साराई पर ज़हानत खां लवाई जॾहिं तूं औरत जे पोरे खे माना मानी भली पचाए ॾाढो भलो थी कमु करे पर नौकरी न करे जॾहिं तूं औरत जे पोरे खे साराई पर ज़हानत खां लवाई जॾहिं ख़राबु मर्द ऐं ख़राबु औरत मां औरत तो लाइ वधीक ख़राबु हुजे जॾहिं औरत ते वीचारींदे मर्दाणी रवायती सोच तो मां लिया पाए जॾहिं तुंहिंजा लफ़्ज़ वॾा अमल नंढा हुजनि जॾहिं रोशन ख़्याली तुंहिंजे घर खां परे हुजे जॾहिं तूं पंहिंजी जोड़ियल लिबरल सोच तां मार खाई वञी जॾहिं तूं पंहिंजी जोड़ियल लिबरल सोच तां मार खाई वञी जॾहिं तुंहिंजी हमदर्दी बि औरत जी आज़ादी जी नफ़ी करे तॾहिं ये शौक़ीन फेमिनिस्ट तूं शॉनेस्ट मर्द बणिजी वेंदो सही ज़बरदस्त ये तमामु बहितरीन ऐं सच आहे रिफ्लेक्शन आहे जेको अॼुकल्ह जी जेकॾहिं ॻाल्हि कजे जो असांजा माण्हू इहा ई ॻाल्हि छोकिरी जेकॾहिं सिगरेट पीए तुंहिंजो कैरेक्टर ख़राबु आहे छोकिरो सिगरेट पीए तुंहिंजा लंग्स ख़राबु थींदा मतिलबु अजीब सोच आहे असांजे मुआशरे जी माना जेका औरत जे बारे में जेको व्यू आहे न उहो अजीब आहे हिन लाइ मां हिकिड़ो मुख़्तसर नज़म लिखियो सोच जो अंधेरो आहे सोच जो अंधेरो आहे औरतुनि खे परखण में मर्द ॼण वॾेरो आहे बिल्कुलु इनमें को शक न आहे वॾेरो ई आहे सो साईं हाणे कादरी साहब आख़िरी लम्हा आहिनि दुआ बि कराईंदासीं तव्हां खां पर हिन खां पहिरियों मूंखे इहो ॿुधायो त ग़रीब जेके आहिनि मिसकीन हिन वक़्तु ॾाढा सतायल आहिनि मदद जो या ख़ैरात जो मुस्तहिक़ केरु थींदो केरु हूंदो आहे सही तरीक़े सां थोरो ॿुधायो इस्लाम जी रोशनी में अल्लाह तबारक व तआला जा आख़िरी नबी तमामु नबीन जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा जनाब अहमद मुजतबा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम इरशाद फरमायो त तव्हां जा माइट मुहताज हुजनि
ऐं तव्हां ख़ैर ख़ैरात सदक़ात गैरनि खे ॾियो। अल्लाह तबारक व ताला खे तव्हांजे सदक़ात सां को बि ताल्लुक़ नाहे। अच्छा पहिरीं माइटनि खे ॾियो। सभ खां पहिरीं तव्हां ते हक़ तव्हांजे माइटनि जो आहे। वाह वाह, ॾाढी सुठी तव्हांजा ॻाल्हि। मिट माइट भेण भाउ चाचो मामो पुफी मासियूं इहे ग़रीब आहिनि मोहताज आहिनि उन्हनि खे ॾियो। सही, पहिरियां उन्हनि खे ॾियो। अच्छा अलामा साहब उन पाड़े वारा हुजनि माइट हुजनि पोइ कंहिंखे पहिरीं माइट माइट तव्हां खां पुछाणो तव्हांजे माइटनि जे मुतालिक़ उन खां पोइ हक़ तव्हांजे पाड़ेसिरनि जो आहे। पाड़े में माण्हू बुखूं काटीनि तव्हांजा माइट तव्हांजी माउ पीउ भेण भाउ उहे तड़पी रहिया हुजनि तव्हां वञी करे चंदे जी पेटीअ में पैसा विझी अचो रब खे तव्हांजे हिन चंदे में पेटी ऐं पेटीअ में चंदो विझणु ऐं फलाही इदारनि खे पैसो ॾियण जी का बि ज़रूरत न आहे। तव्हांखे पहिरीं हक़ हर शख़्स जेकॾहिं ईअं ॾिसे न हर को चवे थो गवर्नमेंट ॾे फिराणो ॾे वॾेरो ॾे सोशल वर्कर ॾियनि ॿियनि ॾियनि तो में ताक़त न आहे 2-3 हज़ार जी त तूं पंहिंजे भाउ खे पंहिंजी भेण खे पंहिंजे माइटनि खे हफ़्ते जो राशन वठी ॾे। हर शख़्स जेकॾहिं पंहिंजनि खे ईअं ॾियणु शुरू करे त हीउ पिनण वारो सिलसिलो ख़तमु थी वेंदो। सही सही। आख़िरी लम्हा आहिनि साईं, दिलि चवे थी त हिकिड़ी दिली दुआ बि कजे। बरसातूं कुझु टरण जो इशारो बि मिलियो आहे ऐं अलाह करे रहमत अलाह पाक जी वसंदी बि रहे पर सही वारी वसंदी रहे, घणी तकलीफ़ असांखे न अचे। उन खां पहिरीं अव्हां वेंदे वेंदे छा चवणु चाहियो था? कुझु चवणु चाहींदा? आख़िरी टाइम आहे बसि प्रोग्राम जो। बसि इहो ई आहे त हीउ जेको ॾुखियो वक़्तु आहे सिंध ते इन में मां सम्झां थो हिकु त असां हुकूमतुनि खां डिमांड था कयूं, ॿियो इन में सॼे समाज खे पंहिंजो रोल प्ले करणु घुरिजे। जीअं को असां हिते ॻाल्हायूं था उहो बि हिकिड़ो रोल आहे। ईअं मां थो सम्झां सिविल सोसाइटी हुजे सिंध जूं क़ौम परस्त पार्टियूं हुजनि जेके बि साञा वेंद हुजनि ऐं ख़ासि तौर ते उहे ॻोठाणा जेके शहरनि में था रहनि उन्हनि जो फ़र्ज़ु आहे त पंहिंजे ॻोठनि जी मदद कनि। मां तव्हांखे ॿुधायां असांजो बलड़े जी व्हाट्सएप ग्रुप आहे, असां पंहिंजे मदद पाण जे बुनियाद ते कराचीअ में पंहिंजे ॿियनि दोस्तनि खां इदारनि खां फंड्स वठी उन्हनि खे मोकिले रहिया आहियूं, उन्हनि जी मदद करे रहिया आहियूं। त ईअं सॼो समाज खे हिन वक़्तु ॿधीअ जी ज़रूरत आहे। हिन वक़्तु ब्लेम कल्चर जी ज़रूरत न आहे तूं छा थो करीं तूं छा थो करीं। जॾहिं हर को पंहिंजो जॾहिं हर को पंहिंजो हिसो मिलाईंदो त पोइ इज्तिमाही तब्दीली। सही सही सही। हाणे आख़िर में वेंदे वेंदे अॼु सना खां नाते कलाम बि ॿुधंदासीं ऐं असीं तव्हां खां मोकिलाईंदासीं इरशाद जागीणी प्रेस ई तव्हां खां मोकिलायूं था पंहिंजो पंहिंजनि प्यारनि जो दिलि वारनि जो घर वारनि जो नंढनि ॿारनि जो बुज़ुर्गनि जो बीमारनि जो ऐं उन्हनि जो बि ख़्यालु रखियो जिनजो ख़्यालु रखण वारो केर बि कोन्हे। सो जीअं ई असांजो कादरी साहिबु दुआ पूरी कंदो तव्हां नात पढ़ंदो ऐं हाणे असां दुआ जी रमज़ में वञण वारा आहियूं। दुआ जी रमज़ में वेंदासीं उन खां पोइ नातिया कलाम बि ॿुधंदासीं। अलाह पाक तव्हांखे पंहिंजे हिफ़्ज़ो अमान में रखे। तमामु नाज़रीन और सामीन ऐं मौजूदा जेके दोस्त अहबाब भेनर भाइर मौजूदु आहियो सभिनी खे गुज़ारिश आहे त हिकु भेरो दुरूद शरीफ़ पढ़ो। दुरूद शरीफ़ नेकी करण खां पोइ दुआ अल्लाह जे बारगाह में वधीक मक़बूल हूंदी आहे। सल्लल्लाहु अला नबील उम्मी व आलिहि व सहाबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सलातु व सलामुन अलैका या सय्यदी या रसूलल्लाह अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन जज़ल्लाहु अन्ना सय्यदना व मौलाना मुहम्मदन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम मा हुवा अहलु। या अल्लाह या रहमान या रहीम या करीम ए मेहरबान मौला ए असां खां असांजी जाननि खां वधीक असां सां प्यार करण वारा रब। यकीनन जॾहिं को बि शख़्स का शइ ठाहींदो आहे त उनखे उहा शइ ॾाढी प्यारी लॻंदी आहे। ए अल्लाह असांजो ईमान आहे असांजो ख़ालिक़ तूं आहे असांजो जोड़ींदड़ असांखे वजूद अता कंदड़ तूं आहे। ए अल्लाह असांजूं जानियूं जेकॾहिं मुसीबत में हुजनि जेकॾहिं अज़ाब में हुजनि त यकीनन मज़ो तोखे बि न ईंदो पर तुंहिंजे कलाम मां तुंहिंजे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे फ़रामीन मज़ा असांखे ख़बर पई आहे त आज़माइश शर्त आहे। ए अल्लाह असीं कमज़ोर असीं नातवान असां में ताक़त नाहे एॾी आज़माइशुनि खे मुंहुं ॾियण जी। जॾहिं असीं मीडिया ते नंढे नंढे बचड़नि जा लाश ॾिसूं था जॾहिं असां पंहिंजे मुख़्तलिफ़ चैनल्स ते सोशल मीडिया ते तड़पंदड़ नियाणियूं ॾिसूं था ए अल्लाह यकीनन असांखां बर्दाश्त कोन थो थिए। असीं उहो मनाज़िर ॾिसी कोन था सघूं। मुंहिंजा रब तुंहिंजी बारगाह में इल्तिजा आहे उन तड़पंदड़ उन्हनि लुॾंदड़ उन्हनि टिमकंदड़ अखियुनि जो वास्तो। ऐं मुंहिंजा अल्लाह पंहिंजे महबूब जी उम्मत ते रहम फरमा। ए अल्लाह असां जहिड़ा हुसास इहे मंज़र ॾिसी कोन था सघनि त
त जिनजे नज़रुनि जे साम्हूं जा बच्चा तड़पंदा हूंदा उहे कीअं बर्दाश्त कंदा हूंदा। ए अल्लाह, जेके बच्चा तड़पनि था पिया उन्हनि जी इन तड़प जो वास्तो अथई। ए अल्लाह, हीअ आज़माइश ख़त्म फरमा, हीअ बरसातुनि जो सिलसिलो बंदि फरमा। आमीन। ए अल्लाह, असीं गुनाहगार ज़रूर आहियूं पर तोखे तुंहिंजे महबूब जो वास्तो ॾियूं था। ए अल्लाह, पंहिंजे महबूब जे सदके हिन उम्मत ते रहम फरमा, हिन ग़रीबनि मिसकीननि ते रहम फरमा जेके जंहिंजा अझा लुढ़ी विया, जिन वटि कुझु बि न आहे, बसि तुंहिंजो आसरो आहे। अल्लाह, पंहिंजी शान करीमी जे तुफ़ैल असां ते रहम फरमा। हाणे बरसात जे सिलसिले खे बंदि फरमा। असीं वधीक आज़माइश बर्दाश्त करण जहिड़ा न आहियूं। ऐं मुंहिंजा करीम रब, तोखे तुंहिंजी शान करीमी जो वासितो, करबला में तड़पंदड़ लाशनि जो वासितो। ए अल्लाह, तमामु ग़ज़वात और सरियात में जिन सहाबा क़ुर्बानी ॾिनियूं, उन्हनि सहाबा जी क़ुर्बानी, उनजे रत जे कतरे कतरे जो वास्तो हाणे रहम फरमा। असांजे मुल्क पाकिस्तान, असांजे सूबे सिंध, बलूचिस्तान, पंजाब जे केतिरनि इलाइक़नि में ऐं पूरी सिंध सॼी आज़माइश में। अल्लाह, दरिया बि भरिजी चुका, ॻोठनि में बि पाणी, बनियूं फसल लुड़ी विया, घर लुड़ी विया, अझा ख़तम थी विया। ए अल्लाह, बीमारियूं फैलजनि थियूं, बच्चा तड़पनि था, बुखूं काटे रहिया आहिनि। हे अल्लाह, तूं ॼाणी थो असीं बेबस थी चुका आहियूं। बसि तोखे तुंहिंजी शान करीमी जो वासितो, शान रहीमी जो वासितो। ए अल्लाह, असांजी आज़माइश खे ख़त्म फरमा, असांजी दुआउनि खे मुस्तजाब फरमा। असां जूं दाहूं कूकूं असां पंहिंजी अमड़ ऐं बाबे जे साम्हूं इहे दाहूं करियूं त उन्हनि खां बर्दाश्त न थींदो। ऐं अल्लाह, तुंहिंजी बारगाह में तुंहिंजा गुनाहगार माना दाहूं करियूं था। मुंहिंजा अल्लाह, असांजी दाहुनि खे क़बूल फरमा, असांजी कूकुनि खे क़बूल फरमा। ऐं अल्लाह, असांजी सिंध जे मारूअड़नि ते रहम फरमा, मुल्क पाकिस्तान ते रहम फरमा, असांजी ज़मीनुनि ते, असांजे बचड़नि ते, असांजे मालो मता ते, असांजे हाल ते रहम कर। ये मुसीबत तार मुंहिंजा अल्लाह, बरसात खे बंदि फरमा। ऐं जेके 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 नुक़सानात थिया आहिनि उन्हनि ते करम फरमा, उहो नुक़सान ख़तम कर ऐं खोड़ सारियूं बरकतूं नाज़िल फरमा। अॼोके बाबरकत ॾींहुं जुमे जो वासितो, ऐं जुमे में जेके जेके तुंहिंजा बाना तुंहिंजी बारगाह में जंहिं हाल में तुंहिंजी बारगाह में सजदा रेज़ थींदा, उन्हनि जे सजदनि जो वासितो, ऐं करबला जे मैदान में सैयदना इमाम हुसैन जे आख़िरी सजदे जो वासितो। अल्लाह, हिन उम्मत ते रहम फरमा, असां गुनाहगारनि ते बाज फरमा, रहम फरमा, ऐं बरसात जो सिलसिलो बंदि फरमा, ॿोॾुनि खां महफ़ूज़ फरमा, ऐं असांखे नजात अता फरमा इन आज़माइश खां, ऐं साबित क़दमी अता फरमा, ऐं जिन जिन ख़ैर कढियो उनजो ख़ैर क़बूल फरमा। ऐं अल्लाह, ज़ालिमनि खे हिदायत नसीब फरमा, असांजे हाल ते रहम फरमा। सल्लल्लाहु तआला अला ख़ैरि ख़ल्क़िही व नूरि अर्शिही सय्यदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि वसल्लम।
दुआ मांगता हूँ, करम मांगता हूँ, अता मांगता हूँ। इलाही मैं तुझसे दुआ मांगता हूँ, दुआ मांगता हूँ। मॉर्निंग शो सलाम सिंध जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।